बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान साण खणी मां मौजूदु आहियां। सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे भली कार चऊं था, हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूलु पवे। ऐं सुबुह जो पहर यकीनन ॾाढो ख़ूबसूरत पहर थिए थो ऐं हमेशह चवंदी आहियां त उन्हनि माण्हुनि जे लाइ सुबुह जो पहर ख़ूबसूरत हूंदो आहे जेके सुबुह जो सवेर उथणु पसंदि कंदा आहिनि। ऐं मौला अली इस्लाम जिन जो कॉल मुबारक बि आहे त मज़बूत इरादा रखण वारा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे सवेर उथंदा आहिनि। छो त सुबुह जो जॾहिं माण्हू सवेर उथे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु कम हुजनि था, कुझु टारगेट्स हुजनि था ऐं टाइमली उहे कम वरी कंप्लीट करणा हूंदा आहिनि ऐं चाहींदा आहियूं त जेको कमु कयूं त उहो सुहिणे अंदाज़ सां करे सघूं। ॾिसंदा आहियूं काफ़ी घणा माण्हू हूंदा आहिनि रूल्स ऐं रेगुलेशन्स ते हलण वारा हूंदा आहिनि। हालांकि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त तव्हां कुझु रूल्स ठाहियो ऐं उन जे मुताबिक़ तव्हां हलो ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हांजा आसपास जा जेके पंहिंजा हूंदा आहिनि तव्हांजे रूल्स ऐं रेगुलेशन्स सां उन्हनि खे बि कुझु सुवाल हूंदा आहिनि, उन्हनि खे बि कुझु मसइला हूंदा आहिनि, पर विद द टाइम सभु शयूं ठीकु थी वेंदियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं पंहिंजे तमामु शयुनि ते कॉम्प्रोमाइज़ नथा कयो त अॻियां जेके अव्हांजा आसपास जा माण्हू हूंदा आहिनि उहे बि यकीनन पोइ अव्हांजी तबियत खां वाक़िफ़ थी वेंदा आहिनि ऐं कमिटमेंट जेको माण्हू सुठी रखंदो आहे त चवंदो आहे त उनजे पोयां बि उनजी जेका आहे न उन ई तरह ॻाल्हि थींदी आहे। त इहा ॻाल्हि सुठी आहे त जेकॾहिं तव्हां हा चओ था त उन हा ते क़ाइमु रहो ऐं फ्रैंक रिफ्यूज़ल्स बि सुठा हूंदा आहिनि। जेकॾहिं न त पोइ इट्स ओके, तव्हां फ्रैंकली न चई सघो था ऐं उन इनकार करण जो हक़ हर माण्हू खे हूंदो आहे। चयो वेंदो आहे त इख़्तिलाफ़ु कंहिं बि माण्हू सां करे सघिजे थो, पर कंहिंजी हिमत सां कंहिंजे हौसले सां हरूभरू कंहिंखे इख़्तिलाफ़ु कोन हूंदो आहे। सो उन ई हिमत ऐं हौसले सां अॻियां वधिणो आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां कंदासीं ऐं पाण ॾिसूं था जॾहिं मिडल ईस्ट ते नज़र पवे थी, जॾहिं दुनिया ते नज़र पवे थी, जॾहिं कॉन्फ्लिक्ट्स ते नज़र पवे थी त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त हींअर हालात कुझु चैलेंजिंग ज़रूरु आहिनि, पर उन चैलेंजिस खे मुंहुं कीअं ॾींदासीं, उन चैलेंजिस खे बि मुंहुं हिमत ऐं हौसले सां ॾींदासीं। किथे बि जेकॾहिं बिगाड़ पैदा थींदो आहे त उनजो इम्पैक्ट किथे न किथे ज़रूरु असां ताईं पहुचे थो। दुनिया जे कंहिं बि मुल्क में कुझु थिए थो त असां जहिड़े मुल्क ते जेको आहे न उहो इम्पैक्ट पवंदो आहे, पर वरी बि स्कूल्स जेको आहे सो उहे बि कुझु खुलण वारा आहिनि, कुझु खुली चुका आहिनि। यूनिवर्सिटी जो कल्ह मां सर्कुलर ॾिठो त हिकु पहिरीं तारीख़ उन में मैंशन हुई त फर्स्ट खां यूनिवर्सिटीज़ बि हलंदियूं ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। मोकलुनि जो बि थोरो ज़िक्र कंदी हलंदमि त 15 जून खां मोकलूं कयूं वेंदियूं हुयूं, माना 1 जून ईंदी आहे त मोकलूं असांजा एजुकेशनल इंस्टीट्यूट्स जेके आहिनि उहे बंदि थियणु शुरू थींदा आहिनि। 2 महीननि जी मोकल जिन खे पाण जेको आहे सो शुरूअ खां ॾाढे सुठे तरीक़े सां गुज़ारियो आहे, पर हाणे 15 खां थींदियूं ऐं उमेद कयूं था त जेको पढ़ाईअ में ख़ाल पैदा थियो आहे 15 ॾींहंनि में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोन भरपाउ थी सघंदो, पर उमेद इहा ई रखूं था त असांजा जेके एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि उहे सुठे तरह ॿीहर स्टार्ट थियनि। अॻियां वधूं था पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ आउं वधां थी अॻियां। ऐं जॾहिं पाण स्क्रीन जी ॻाल्हि कयूं था त उहो शुरूआती दौरु असां सभिनीनि खे यादि हूंदो। उहा स्क्रीन जेका हिकिड़ी स्क्रीन हूंदी हुई ऐं घर जा सभु भाती वेहंदा हुया त असांखे फलाणो ड्रामा ॾिसणो आहे, फलाणो प्रोग्राम असांखे ॾिसणो आहे ऐं औरतूं जल्दी सां पंहिंजा कमकार जेको आहे उहे सभु सवला करे ऐं हिकिड़े कमरे में सभिनीनि जो गॾु वेहणु त हाणे असां जेको आहे सो फलाणो ड्रामा सीरियल अचिणो आहे, फलाणो प्रोग्राम अचिणो आहे, उनखे गॾु इंजॉय कंदासीं। जी तव्हां बिल्कुलु सम्झी विया हूंदव त आउं उन सरकारी चैनल जी ॻाल्हि करे रही आहियां। असां वटि अॼु उहो महिमान मौजूदु आहे जेको पाण हिकु सुठो डायरेक्टर ऐं हिकु पाण सुठो एक्टर आहे, जंहिं उन टाइम खां ॾाढो सुठो कमु कयो आहे ऐं स्टिल असां उन्हनि खे सुठे अंदाज़ में कमु कंदे ॾिसूं पिया। द वन एंड ओनली रशीद शुरू साहिबु, तव्हांखे भली कार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां, ख़ुशि आहियो? अल्लाह शुक्र, अल्लाह से महिरबानी। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां डायरेक्टर बि आहियो, तव्हां एक्टर बि आहियो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु जे हिन मंच ते असां हाणे कंदासीं, अव्हांजे कम जे हवाले सां, अव्हांजे एक्सपीरियंस जे हवाले सां,
अवां कीअं स्क्रीन खे ॾिठो आहे, मीडिया खे कीअं ॾिठो आहे। यस जी जनाब, अॻियां वधूं था। ऐं जॾहिं मां ॻाल्हि कयां थी कन्फ्लिक्ट्स जी, त असांजी सिंध ते बि हिकु नज़र पाण विझंदासीं। हिकु तरफ़ अमन जूं ॻाल्हियूं ऐं हिकु तरफ़ असांखे उहे धुरियूं नज़र ईंदियूं आहिनि पंहिंजी सिंध में, जेके हमेशह असांखे ज़ोरावर नज़र ईंदियूं आहिनि, असांखे तमामु घणियूं ताक़तवर नज़र ईंदियूं आहिनि। हाणे उनजे पोयां कहिड़ा रीज़न्स हुजनि था, कहिड़ियूं चेन्स हुजनि थियूं, उहे तव्हां इहे सभु ॼाणूं था। ऐं जॾहिं असां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं जेके पंहिंजा हक़ घुरी रहिया हूंदा आहिनि, उनमें हिकु तबिको असांखे मज़दूर तबिको नज़र अची रहियो हूंदो आहे। उन हवाले सां बि जनाब उन्हनि जो कमु ॾाढो सुठो आहे। पाण तमामु सुठा एडवोकेट आहिनि, उन प्रैक्टिस में हली रहिया आहिनि, सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि। पाण जनाब सोशल वर्कर बि आहिनि, सुठा राइटर बि आहिनि। जेकॾहिं शाइर चवां त इहो बि चवणु ग़लति न हूंदो, पाण शाइरी बि कंदा आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था एडवोकेट अहमद नवाज़। कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, माशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु सुठो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां कंदासीं ऐं यकीनन जेको कुझु थी रहियो आहे, ख़ासि तौर ते पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदासीं। त अव्हांजी उन ते नज़र आहे, सो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल अॼु जे प्रोग्राम में कंदासीं। शुरू सां तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। मूं ॻाल्हि कई उन स्क्रीन जी, उन दौर जी, जॾहिं वॾियूं वॾियूं कतारूं ॿाहिरि बीठियूं हूंदियूं हुयूं, अंदरि अचणु माना उहो ख़ुशकिस्मती हूंदी हुई, जंहिंखे उहो जेको आहे न उहो टोकन मिली वञे त बाबा तोखे अंदरि अचिणो आहे, जंहिंखे परमिशन मिली वञे त तूं अंदरि अची सघीं थो। उहो वक़्तु कीअं हुयो? हाँ बिल्कुलु, उहो असांजो तक़रीबन इहो 92-93 दौर हो जी। ऐं असांजो पाड़ेसरी हूंदो अब्दुल करीम बलो साहब जनरल मैनेजर हूंदो। असांखे शौक़ु हूंदो नंढे हूंदे खां अदाकारी जो। पोइ असां हुन करीम साहब जे करे असांखे पास जल्दी मिली वेंदी हुई। सही। न त पास लाइ सॼो ॾींहुं बीहणो पवंदो, ॿ ॾींहं थींदा पास कोन मिलंदी हुई। पर हुन करीम साहब जी महिरबानी हूंदी, असांखे पास मिलंदी हुई। पोइ अंदरि वञणु थींदो हो, पोइ मुख़्तलिफ़ प्रोड्यूसर सां मुलाक़ात थींदी हुई। पोइ जेके ड्रामा थींदा हुआ, नंढड़ा नंढड़ा किरदार मिलंदा हुआ। सही। पोइ कमु सिखंदा बि हुआसीं ऐं एक्टिंग कंदा हुआसीं। पोइ वरी माशाल्लाह वरी अॻियां हली नवां चैनल अची विया, त पोइ हुते असांजी रोज़ी बि ठही वई। ज़बरदस्त। एक्टिंग सां गॾु असां डायरेक्शन बि करणु शुरू करे छॾी। सही, तमामु सुठो। अच्छा, कीअं सोचियो हुयो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु ॿारु जॾहिं हुन ॿारोतण में हुजे थो ऐं पोइ जॾहिं ज़िंदगी जो सफ़र तय करे थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु सोचींदो आहे त मूंखे हिन पासे जेको आहे सो वञिणो आहे। का फील्ड डिसाइड इंसानु कंदो आहे। त अव्हां कीअं डिसाइड कयो त मूंखे मीडिया ते अचिणो आहे? हिकिड़ो शौक़ु हो। मां नंढड़े हूंदे उर्दू फिल्म ॾिसंदासीं, नदीम साहब जूं, मोहम्मद ज़रीफ़ साहब जूं। पोइ वरी जॾहिं ही चैनल हलंदा त 82 में हिकिड़ो ड्रामो हलंदो राणी जी कहाणी। राणीअ जी राणी जी कहाणी। पोइ वरी उहो उर्दू में थियो 84 में दीवारें। उन में हिकिड़ो हाशिम जो किरदारु हूंदो, मंसूर भलो साहब जो किरदारु। उहो मूंखे ॾाढो वणंदो हो। पोइ उहो जंहिंमहिल ड्रामो हिकिड़े ॾींहुं ईंदो, हफ़्ते में ईंदो, पोइ वरी उहो ड्रामो ख़तमु थींदो, असीं पाण शीशे अॻियां थी मंसूर भलो थी बीह रहंदा हुआसीं, कॾहिं मुश्ताक जिसकाणी थी बीह रहंदा हुआसीं। उन हवाले सां इहो शौक़ु पैदा थियो। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। उहो चवंदा आहिनि न त जेको एक्टर माना असां हिकु आर्टिस्ट जी ॻाल्हि कयूं था, उहो एक्टर आहे कंहिं बि फील्ड में आहे, उन आर्टिस्ट खे जेको आहे न उहो ठाहियो कोन वेंदो आहे। उहो पाण आर्टिस्ट माना कुदरती हिकु ठहियलु आर्टिस्ट हुजे थो। चवंदा आहिनि त ॾात जेका आहे उहा मिलियल हूंदी आहे, पर उन में निखार इंसानु पाण पैदा कंदो आहे। पंहिंजी उन में महिनत हूंदी आहे, जदोजहद हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, महिनत खां सवाइ, स्ट्रगल खां सवाइ को बि कमु थिए ई कोन थो। को माण्हू तव्हांजो नालो वठे, को वाखाण करे, को तारीफ़ करे, उनजे पोयां यकीनन महिनत हूंदी आहे। अहमद, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। अच्छा, जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी, कुझु केसिस स्क्रीन ते बि असांजे साम्हूं आया। हिकु तरफ़ असांखे आवाम जो उहो आवाज़ु नज़र अचे थो, जिते हक़ जो नारो नज़र अचे थो। हिकु तरफ़ असांखे कुझु धुरियूं नज़र अचनि थियूं जेके तमामु घणियूं ताक़तवर आहिनि। छा चवणु चाहींदव? सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो थैंक यू सो मच, तव्हां अचो था, तव्हां टाइम ॾियो था, असांखे मदद कयो। ऐं मां सम्झां थो त सिंध जे अंदरि असीं जंहिं सिस्टम जे अंदरि रहूं था उहो हिकिड़ो क़बाइली सिस्टम आहे। ऐं असां अञा पूरे तरीक़े सां जेको आहे उहो कानून जी गिरफ़्त में न अची सघिया आहियूं। कानून अॼु बि जेको आहे उहो कमज़ोर जे लाइ त पावरफुल ज़रूरु आहे, पर जेको ताक़तवर आहे उन जे लाइ शायदि उहो मयार कानून जो न आहे। त असां वटि सिंध जे अंदरि अगरि कंहिं जेको आहे उहो ताक़तवर जी को जेको आहे उहो नंढो ओताक मां का शइ जेका उहा चोरी थी वञे त उन ते त तमामु वॾो एक्शन थींदो आहे। ऐं उहो सालनि जा साल अगरि को माण्हू जेको आहे उहो पकड़िजे थो त उनखे त सज़ा मिली वेंदी आहे। जी हा। पर जेको आहे उहो
अगरि कंहिं ग़रीब जो क़तल बि थी वञे त ताक़तवर खे कुझु बि न थींदो आहे, उहे बाइज़त परी थी वेंदा आहिनि। त असां सम्झूं था त हिन सिस्टम जे अंदरि जेके आहिनि इहे ख़राबियूं आहिनि ऐं इन सिस्टम खे बहितर करण जे लाइ जेको आहे उहो न रुॻो कंहिं जेको आहे उहो कंहिं हिकिड़े धुर या कंहिं शख़्स जो हिकिड़ो किरदारु हुअणु खपे, बल्कि समूरी सोसाइटी जो जेको हिकिड़ो उहो किरदारु ठहे थो त उहे सभु गॾिजी करे जेको आहे उहो इन में पंहिंजो हिसो विझनि ऐं जेको आहे उहो हिकिड़ो शऊरी जागृता पैदा कनि। त जीअं दुनिया जे सुधरियल मुल्कनि जे अंदरि इहो हूंदो आहे त कानून सभिनि जे लाइ बराबरि हूंदो आहे, उते कानून जे नज़र में को बि वॾो माण्हू ताक़तवर न हूंदो आहे, हुनजे लाइ ॾोहारी फ़क़ति ॾोहारी हूंदो आहे, पोइ उहो ताक़तवर हुजे ग़रीब हुजे कहिड़ो बि हुजे। पर असांजे हिते सिंध जे अंदरि तमामु घटि आहे, ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि घटि आहे। असां सिंध जे जेको आहे उहो उत्तर सिंध ते नज़र विझंदासीं त असांखे तमामु घणा हींअर रिसेंटली हिन रमज़ान कुझु वारे महीनो ऐं ही ॾींहंनि जी सिर्फ़ु असां ॾिसूं त काफ़ी जेके आहिनि उहे इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं आहिनि, क़तल थिया आहिनि ऐं उहे क़बाइलियत जे नाले ते क़तल थिया आहिनि, उहे ज़ात पात जे नाले ते रंग नस्ल जे जेको आहे उहो नाले ते क़तल थिया आहिनि, उहे माण्हू क़तल थिया आहिनि जिन माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त असां क़तल छो पिया थियूं ऐं उन्हनि माण्हुनि क़तल कया आहिनि जिन खे इहा ख़बर न आहे त असां क़तल कयूं छो पिया। त उहे सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो उन में इहो अचे थो त हिकिड़ी क़बाइलियत आहे, हिकिड़ी ज़ात आहे ऐं हीअ हिन ज़ात सां बिलोंग करे थो, बसि हिन ज़ात जो माण्हू आहे त पोइ हिनखे जेको आहे उहो क़तल करिणो आहे, ईअं अदला बदिला ऐं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहे फ़ैसिलनि जूं जुर्गनि जूं जेका आहिनि उहे तारीख़ूं तय थियूं ऐं माण्हुनि सम्झो त हाणे जेको आहे उहो भला जेको नुक़सानु थियो अॻिते जे लाइ उहो बहितरु थींदो ऐं उहे फ़ैसिला थींदा। पर सरदारनि बुतारनि वॾेरनि खे जेको आहे उहो इफ़्तार पार्टियूं अटेंड करणु ऐं प्रोग्राम अटेंड करण मां उहा फ़ुर्सत ई न हुई जो उहे जेको आहे उहो जुर्गो ई कराए सघनि, जेको उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे उन जे अंदरि रही करे जेको आहे उहो हिकिड़ो उन्हनि जुर्गनि जे ज़रिए जहिड़ा ख़तमु कराए सघनि। त उहो अञा ताईं न थियो आहे। अञा सिंध उत्तर सिंध जे अंदरि हिकिड़ी रत जी रांदि आहे उहा हले थी ऐं माण्हू तमामु घणा जेके आहिनि उहे ख़ौफ़ में आहिनि, तइलीमी निज़ाम मुकमिल तौर ते जेको आहे उहो डिस्टर्ब आहे। वैसे त मोकलुनि जे करे बि तालीम डिस्टर्ब आहे, पर हुते इन ॻाल्हि खां हटी करे बि ईअं आहे छो जो माण्हू पंहिंजे घरनि ताईं महफ़ूज़ थी आहिनि। तव्हां उत्तर सिंध जा तक़रीबन शहर ॾिसंदा त शहरनि जे अंदरि तव्हांखे वीरानी नज़र ईंदी, माण्हुनि में ख़ौफ़ आहे, माण्हू पंहिंजे ज़रूरत खां सवाइ जेको आहे उहो घर खां निकिरी बि नथा सघनि, उहे मुश्किल सां जेको आहे उहे पंहिंजियूं शयूं जेके आहिनि उहे वठी सघनि था। ऐं ॿियो इन सां गॾु इहो आहे त अगरि को माण्हू ग़रीब जेकॾहिं उहो ज़रूरत जी शइ का वठणु वञे थो त उते जेको धाड़ेल कल्चर आहे त उहो मतिलबु एतिरो उन में न आहे जो ख़बर न आहे त घर खां त निकिरी वियो, हाणे सेफ जेको बाइक ते वियो आहे त अची सघंदो या न अची सघंदो या छा मसइलो थींदो। त इन इहा जेका आहे उहा सिचुएशन हले पई। सही सही। अच्छा, छा था सम्झो केसीं ताईं माण्हू ईअं एग्ज़िस्ट कंदा? लाइक तव्हां पाण पंहिंजी ज़ुबानी हिन वक़्तु चयो त कोई घर खां निकिरे थो त इहा एश्योरिटी कोन्हे का त उहो माण्हू वापसि सेफली घर ईंदो। सो छा था सम्झो केसीं ताईं माण्हू माना हिन डप में ख़ौफ़ में हिरास में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा? माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु बेज़ार थी चुका आहिनि। माण्हुनि जो तव्हां जेको हिकिड़ो उन्हनि जी रेज़िस्टेंस आहे या उन्हनि जो जेको वॉइस आहे उहो सोशल मीडिया जे ज़रिए जेको अचे पियो त उन्हनि जा जेके वीडियोज़ या उन्हनि जा जेके प्रोटेस्ट जेके मुसलसिल आहे हाणे थियो ई आहे त पहिरीं इहो हूंदो त माना कंहिं बि ज़ात जा जेके उहे हिकु हर ज़ात में जे अंदरि ख़राबु ऐं सुठा माण्हू हूंदा आहिनि, उहे जेके ख़राबु माण्हू हूंदा उन्हनि ताईं त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, पर जेके अलॻि सां सुठा माण्हू हूंदा उन्हनि ताईं माना उहे डिस्टर्ब कोन्ह थींदा, उहो पंहिंजो कारो आहे। हाणे ईअं आहे त को बि माण्हू जेको आहे उहो सेफ कोन्हे, हर माण्हू डिस्टर्ब आहे। उहे भले पढ़ियल लिखियल हुजनि छा बि हुजनि, पर उहे एक्टर हुजनि, तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो
तव्हांजे इन टीवी चैनलनि जा जेके एक्टर उन्हनि एहतजाज कयो त असां जेको आहे उहो घर खां ई नथा निकिरी सघूं, इहा मां सम्झां थो त हाणे तमामु घणी जेका न उहा ज़ुल्म जी इंतिहा थी चुकी आहे। त अगरि कानून सिर्फ़ु किताबनि जे लाइ आहे ऐं कानून किताबनि खे सजाए ख़ूबसूरत इल्माड़नि में रखण जे लाइ ठाहियो वियो आहे त मां सम्झां थो पोइ इन कानून जी का ज़रूरत कोन्हे। ऐं अगरि इहो कानून जेको आहे उहो इंसानी जानियूं बचाए ऐं इहो कानून जेको आहे उहो इंसाफ़ मुहैया करे त पोइ जेको आहे उहो उन कानून ठाहिण जो जेको स्पिरिट आहे, उनजो जेको हिकिड़ो जज़्बो आहे, उन या उहो उन अमल जो जेको पूराओ आहे उहो थी सघंदो। त मां सम्झां थो त जेके असांजी मौजूदा गवर्नमेंट आहे, छो जो जेका गवर्नमेंट आहे उनखां ताक़तवर के बि न आहिनि हूंदा, उहे भले केॾा बि प्राइवेट ताक़तवर माण्हू हुजनि पर गवर्नमेंट खां वधीक ताक़तवर थी नथा सघनि। उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी रिट हूंदी आहे। मां सम्झां थो त उन्हनि खे हरकत में अचणु खपे ऐं गवर्नमेंट ई जेको आहे उहो इन ते जेको आहे उहो कदम खणे ऐं उहो फ़ैसिलनि जी तरफ़ वधे। ऐं हीउ जेको क़बाइलियत जे नाले ते हिकिड़ो क़त्ले आम पियो थिए उनखे रोके ऐं माण्हुनि खे हिकिड़ो सेफ ज़ोन ॾे त हिकिड़ी जेका असांजी ख़ूबसूरत सिंध आहे, जेका लतीफ़ जी शाइरी वारी सिंध आहे, जेका हिकिड़ी एॾी त ख़ूबसूरत आहे जो जॾहिं असां नालो खणूं था असांजे तसवुर वारी जेका सिंध आहे उहा उन सिंध जे तरफ़ असांखे जेको आहे उहो वापसि अचणु खपे। ऐं पोइ हिन सिस्टम जेको ई आहिस्ता आहिस्ता जेको क़बाइलियत वारो आहे इन मां निकिरी करे ऐं हक़ीक़ी हिकिड़ो शऊरी जेको आहे मुआशिरो उहो जोड़णु खपे। उन जे लाइ गवर्नमेंट खे ज़रूरत ते वधणु। सही, बिल्कुलु ठीकु आहे। माना असां पंहिंजी तारीख़ वरजाईंदा आहियूं, असां मोहन जे दड़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं लतीफ़ जी सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त सिर्फ़ु चवण में उहे शयूं न हुजनि पर दर हक़ीक़त जॾहिं असां उते ज़िंदगी गुज़ारियूं था, ज़िंदगी बसर कयूं था त असांखे उहो अमन बि खपे जी। उनजे लाइ बि उहे हिकमत अमलियूं हुजनि, न सिर्फ़ु हिकमत अमलियूं हुजनि पर उन ते अमल बि हुजे। मुंहिंजे ख़्याल सां लाइव कॉलर यस उन्हनि खे असां शामिलु कयूं था। हेलो जी, अस्सलामु अलैकुम। जी वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? अली फैज़ान ख़ासि करे मटियारी ख़ासि करे भेण। अली फैज़ान, तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जे अहसान भेण, माशाअल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो हले पियो। थैंक यू। ॾाढी दिलि थियो त तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी हुजे। महिरबानी तव्हांजी। छा चवणु चाहींदव? बसि इहो आहे त प्रोग्राम ज़बरदस्त हले पियो। उन खां पोइ अॼु जो टॉपिक जे हवाले सां चवंदसि त ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। अली फैज़ान, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, तमामु सुठो लॻो। अली फैज़ान असांखे यादि कंदो आहे, प्रोग्राम में शामिलु थींदो आहे ऐं जॾहिं जुमे जो असांजो प्रोग्राम हूंदो आहे त उन्हनि में पाण शरीक बि थिए थो। सो थैंक यू सो मच वंस अगेन। अॻियां वधूं था जी शुरू सां तरफ़ अॻियां वधंदसि चाहींदसि त उन तव्हां पंहिंजे शुरूआती तौर खे थोरो यादि कयो ऐं उहो पहिरियों प्ले, पहिरियों ड्रामा कीअं मौक़ो मिलियो, कीअं मां चाहियो त मूंखे शामिलु थियणो आहे हिननि माण्हुनि जी टीम में, मूंखे बि परफॉर्म करिणो आहे जी। हा बिल्कुलु, महिरबानी अदी। इहो जॾहिं 1984 में 6वीं जमात में पढ़ंदो हुउसि त 14 अगस्त में कुझु ॾींहं हुजनि त असांजो हेडमास्टर साहिबु हूंदो हाई स्कूल जो कोटली जो, उहो टेबला पियो कराईंदो। 6-7 एक्टर हुन में हूंदा हुआ। उहो टेबला पर उहो हूंदा 9-10 दर्जे जा ऐं उहो 6 दर्जे जो। त 2-3 ॾींहं मूं हुनजी रिहर्सल ॾिठी त मूं हुनखे उस्ताद खे चयो साईं मूंखे बि कमु अचे थो, मूंखे शौक़ु आहे। चई न बाबा तूं नंढिड़ो ई तूं हल हल। 3-4 ॾींहं हुन मूंखे हटाए छॾियो। चई बाबा न तूं नंढिड़ो ई तूं वञ। बहरहाल मूं चयो साईं ऐं हीअ जेके तव्हांजा 6-7 किरदार इहे 6-7 करे वेंदोसांव। चई भला मूंखे फ़क़ीर कैरेक्टर करे ॾेखार। पोइ मूं फ़क़ीर हुन करे हुन खां मूं सुठो कयो। पोइ मूंखे चई न यार तुंहिंजो हक़ु आहे। पोइ उते ई खां माना मुंहिंजी इहा शुरूआत थी। पोइ हुन फस्ट अवार्ड मूं खयो 1984 में ऐं अलाह शुक्र आहे पोइ उहो माना टेबलो थियो। पोइ उन खां पोइ स्टेट ड्रामा हलिया, पोइ वरी टेलीविज़न ते बि आयासीं। पोइ हीअं माना ॾुखींदड़ ॾींहं इलाही ॾिठासीं असां, माना तकलीफ़ूं असां इलाही ॾिठियूं। ऐं अॻे जेके ड्रामा ठहंदा हुआ त उन में रीडिंग थींदी हुई, रिहर्सल थींदी हुई, पोइ रिकॉर्डिंग थींदी हुई। हाणे ईअं न आहे, हाणे रख कैमरा वठि पंहिंजे भाउ खे वठी हली।
हलो वठो दुनिया जे साम्हूं तव्हांजो स्क्रीन ते हुनखे खणी हलो। अच्छा, कुझु नाला ज़रूरु मां मेंशन करणु चाहींदमि। फारूक रिंद साहिब जी ॻाल्हि कंदासीं। माशाल्लाह हींअर बि हुननि जो कमु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे नज़र अचे थो। न सिर्फ़ु नेशनल मीडिया ते समूरे दुनिया में बल्कि उन्हनि जी सुञाणप आहे, पर सिंधी माण्हुनि जो हथु नथा छॾनि, इहा उन्हनि जी ख़ुशूसियत आहे, ख़ासियत आहे। अब्दुल करीम बलोच साहिब जो नालो ज़रूरु मेंशन करणु चाहींदमि। हारून रिंद साहिब, मतिलबु इहे नाला सभु मां डिस्कशन्स में ॿुधा आहिनि। जी तारिक आलम अबड़ो साहिब ॾाढा सुठा राइटर, हुननि जा सफ़रनामा तमामु बहितरीनु, हुननि जा ड्रामास ॾाढा ख़ूबसूरत पुराणा। मां चाहींदुसि त हिननि सभिनी शख़्सियतुनि खे अॼु यादि कयो, कीअं हुननि सां वक़्तु गुज़रियो। जी प्लीज़। तारिक आलम अबड़ो साहिब जो पहिरियों ड्रामो जेको असां माना सिंध टीवी जेको पहिरियों ड्रामो हो चैनल जो, त उहो हो ख़ाली फ्रेम। उन में डायरेक्टर फारूक रिंद साहिब हो, ऐं असिस्टेंट डायरेक्टर, ऐं तारिक साहिब जेको राइटर हो। माना तारिक साहिब ज़बरदस्त ड्रामो लिखियो हो, जंहिंमें इसरा लेगारी साहिब ऐं नजमा कावश उन मेन कैरेक्टर हो। ऐं वरी तव्हां अचो कोटड़ी साइड त रिंद फैमिली जेका असांजी रिंद बलोच, जंहिंमें अब्दुल करीम बलोच साहिब, वरी उनजे भाणे जो फारूक रिंद जेको इश्क मुर्शिद मशहूरु ड्रामो थियो MTV ते, ऐं अली बाबा असांजो, अख्तर रिंद असांजो, ऐं इहे दोस्त असांजे कोटड़ी आहे, माना असांजे मक़ामी माण्हू कोटड़ी आहे। इन जो वॾो हथु आहे। साकी साहिब फिल्म इंडस्ट्री में लाहौर में, माना कोटड़ी जे हवाले सां फिल्म इंडस्ट्री, टेलीविज़न, रेडियो, स्टेज ते वॾो नालो रहियो आहे। ज़बरदस्त, तमामु सुठो। कोटड़ी जो मां ज़िक्र कयो आहे। कोटड़ी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त माना चयो वेंदो आहे त बैकवर्ड एरिया आहे। तव्हां कोटड़ी वञो त तव्हांखे ख़बर पवंदी घिटी घिटी, तव्हां जॾहिं हुतां जी जेकॾहिं कॾहिं बि तव्हांजो गुज़र थियो आहे कोटड़ी मां, तव्हांखे सम्झ में ईंदो त सादा माण्हू, सिंपल माण्हू, उन्हनि जी रिहाइश उते आहे। सो कोटड़ीअ खे कीअं ॾिठो? माशाल्लाह तव्हां बि कोटड़ी जा ई आहियो। तमामु आर्टिस्ट घणा असांखे उतां जा नज़र अचनि था, स्टिल सुठा सिंगर असांखे उतां जा नज़र अचनि था। मां चाहींदसि त उन्हनि जो ज़िक्र कजो। हा बिल्कुलु बिल्कुलु। असांजा माना कॉमेडियन वॾो माना एशिया लेवल ते कादिर बख्श मिठू साहिब, हा कोटड़ीअ जो, ऐं गुलूकार मोहम्मद यूसुफ, बिल्कुलु गुलूकार तमामु, ऐं वॾो राइटर आहे असांजो अख्तर हिंद साहिब, अली बाबा, इहे माना सभु। ऐं कोटड़ी सां नंढो हिकिड़ो शहरु आहे, तमामु नंढो हिकिड़ो तालुको आहे, ऐं पर माण्हू तमामु सुठा लिखियलु पढ़ियल माण्हू, ऐं तमामु बहितरीनु सुठे तबिके वारा माण्हू आहिनि, ऐं हमेशह अॻियां ई वधिया आहिनि। सियासत में बि अॻियां आहिनि, ऐं ड्रामे लेवल में बि अॻियां ई अॻियां माण्हू आहिनि। तमामु सुठो। अच्छा, मां थोरो चाहींदसि, तव्हां ज़िक्र कयो, असां जॾहिं स्क्रीन जी ॻाल्हि कंदा आहियूं त स्क्रीन तमामु अलॻि आहे जॾहिं कंपैरिज़न असां कयूं था स्टेज सां। स्टेज ते परफॉर्म करण जो मौक़ो मिलियो, रहिया स्टेज लाइक जॾहिं स्टेज जो ज़िक्र थींदो आहे न, हिकु आर्टिस्ट जंहिं स्टेज कयो जो कॾहिं बि उनखे कोन विसारींदो पंहिंजो। सो प्लीज़ मां चाहींदसि त ज़िक्र कजो। स्टेज त कमाल आहे न, स्टेज जहिड़ी माना किथे बादशाही न हूंदी आहे। स्टेज तव्हां बीठो त उते तव्हां मालिक आहियो, माण्हू खे खिलायो रोआड़ियो, उहो तव्हांजे हथ में आहे। ऐं मूं अलाह जो शुक्र आहे पूरी सिंध में, कराची, हैदराबाद खे छॾे पूरी सिंध में मूं 109 ड्रामा कया स्टेज, सही 109 ड्रामा कया। ऐं मूं अलाह जो शुक्र आहे आर्ट काउंसिल में 3 दफ़ा अवॉर्ड खयो आहे कराची, माशाल्लाह। कंहिं वक़्तु इब्राहिम नफ़ी साहिबु इंचार्ज हूंदो, ऐं मूं 3 दफ़ा हुते आर्ट काउंसिल में अवॉर्ड खयो आहे। ऐं उमर शरीफ़ साहिब सां बि मूं उर्दू प्ले 2 कया हुआ। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। 109 सुठो तादादु आहे, ऐं इलाही घणो तादादु आहे बल्कि। उमर शरीफ़ साहिब जिन जो ज़िक्र तव्हां कयो आहे, तजुर्बो उन्हनि सां कीअं रहियो? तमामु ज़बरदस्त माण्हू हो, ऐं असां सां हुन रुॻो हिकिड़ी ग्रांड रिहर्सल कई हुई, ऐं हुन ॿुधायो, हुनखे ॿुधायोसीं जॾहिं मां कोटड़ी मां आयो आहियां त उहो करीम साहिब जे करे मुंहिंजी वॾी इज़त पियो करे। ऐं पोइ हुन मूंखे मुंहिंजी हिकिड़ी इंटरव्यू हुई, पर हुन चयो ये हमारे उस्ताद के बच्चे हैं, ये कोटड़ी से आए हैं, इनको भाई 2-3 माना मूंखां 2-2 सीन कराए छॾियूं हुननि। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। अॼु कुझु सारोणियूं बि आहिनि, ऐं जॾहिं बि असां ॻाल्हि कंदा आहियूं स्क्रीन जी दुनिया जी, त अॼु जंहिं अंदाज़ में असांखे स्क्रीन नज़र अचे थी, पुराणा तव्हां सीरियल्स ॾिसो, पुराणो तव्हांखे कोई क्लिप मिली वञे, तव्हां टाइम कढी ॾिसंदा आहियो, भले तव्हां मसरूफ़ हुजो, पोइ बि तव्हां जेको आहे न मोबाइल पकिड़े ॾिसी रहिया हूंदा आहियो। मां चाहींदसि त अॼु जी स्क्रीन अव्हांजी नज़र में कीअं आहे, थोरो ज़िक्र कयो। जी वॾो फ़र्क़ु आहे। अॼु में उहा महिनत कोन थी थिए, उन टाइम महिनत थींदी। मूं सवेर ॻाल्हि कई त अॻे रीडिंग थींदी हुई, पोइ रिहर्सल थी, पोइ रिकॉर्डिंग। सही। हाणे इहो न आहे, हाणे माना टाइम या माण्हू टाइम कोन्हे या चैनल टाइम कोन्हे। अॻे हिकिड़ो चैनल हूंदो, हाणे 100 चैनल आहिनि, ठीकु आहे न। अॻे डायरेक्टर मुख़्तलिफ़ हूंदा हुआ, माना 5-6 नाला वठो, अब्दुल हमीद हालेपोट साहिबु, नवाब मेहंदी लिगारी साहिबु, इकबाल सैद अंसारी साहिबु, त इहे हूंदा। ऐं असांजो ॿियो वॾो नालो हूंदो ताहिर आरई साहिबु, मशहूरु गानो हूंदो जीअं सिंध जीअं सिंध जी, उन सां इलाही असां कमु कयो।
म्यूज़िक जे हवाले सां। तमामु सुठो। अहमद, तव्हां छा था सम्झो? अव्हां बि मीडिया जा माण्हू ज़रूरु आहियो, अव्हांजी बि अपीयरेंस रहे थी डिफरेंट प्रोग्राम्स में, ऐं स्क्रीन सां नातो असांजो आहे इन मोबाइल फ़ोन जे थ्रू। छा सम्झो था त असां वटि कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, छो त स्क्रीन जो जेको मैसेज हूंदो आहे उहो ॾाढो सुठे अंदाज़ में स्प्रेड थिए थो? मां सम्झां थो त जेको असां जॾहिं पुराणी का क्लिप ॾिसूं था, का शइ असांजे नज़र मां गुज़रे थी, त उहा HD क्वालिटी त न हूंदी आहे, उहा उन लेवल जी साफ़ हिकिड़ी जेका ख़ूबसूरत ब्यूटी जेका आहे उहा न हूंदी आहे उन में एतिरी, पर उन में मैसेज ज़बरदस्त हूंदो आहे। त मां इहो सम्झां थो त अॼु खां जेको आहे उहो प्रीवियस जेको दौरु हो या गुज़िरियल जेको असांजो हिकिड़ो दौरु गुज़रियो आहे स्क्रीन वारो, उहो दौरु हिकिड़ो अहिड़ो रहियो आहे जेको अॼु बि जॾहिं असां उहे ड्रामाज़, उहे फिल्मूं, उहे मूवीज़ या असां उहे प्रोग्राम खणी करे ॾिसूं था त असांखे उन मां कुझु न कुझु मैसेज मिले थो, का न का शइ सिखण जे लाइ मिले थी, सिखण जे लाइ मिले थी। हालांकि अॼु जे दौर में जेतिरी जिद्दत आहे, जेतिरियूं आसानियूं आहिनि ऐं हर शइ जेका असां वटि अवेलेबल आहे, तंहिं हूंदे बि असां उनखे जेको आहे उहो तरजीह ॾियूं था। इट मीन हुन में एतिरी महिनत आहे न, उन में का अहिड़ी शइ रखियल आहे जेका असां अॼु बि अगरि मूवी ॾिसण जो को अहिड़ो मूड ठहे थो त पोइ पुराणियूं कढी करे उहे पिया ॾिसूं। अॼु वारी खे एतिरी जेका उहा तरजीह न पई मिले, या कॾहिं मौसीक़ी ॿुधण जो जेको आहे उहो अचे थो त अॼु बि मोहम्मद रफ़ी ऐं ॿिया ही जेके पुराणा वॾा नाला रहिया आहिनि, अॼु बि उन्हनि खे माण्हू जेको आहे उहो तरजीह पिया ॾियनि। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी सोसाइटी में जेका सूरत हाल ॾिसो ऐं वरी स्क्रीन ते शयूं उन सां भरमेच न अचनि त पोइ उहा शइ असांखे जेको आहे न सुठी कोन लॻंदी आहे। पोइ उन जी जॻह ते भले पुराणो को क्लिप असांखे नज़र अची वञे, उहा रियलिटी असांखे अॼु जी लॻंदी आहे त ॾिसणु पसंदि कंदा आहियूं, छो त इंसानु किथे न किथे उहा उन रियलिटी खे पसंदि करण वारो हूंदो आहे। पाण तस्लीम करे थो या नथो करे त उहो उनजो पंहिंजो ज़र्फ़ आहे। ऐं नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं अवांजी बि मॉर्निंग यकीनन ॾाढे सुठे तरीक़े सां स्टार्ट थी चुकी हूंदी। कुझु असांजा ॿाहिरि उहे पंहिंजी ऑफिसिस जे तरफ़ ईंदा हूंदा, कमकार जे तरफ़ ईंदा हूंदा ऐं असांजूं तमामु वॾियूं जेके हिन प्रोग्राम खे रोज़ जी बुनियाद ते ॾिसनि थियूं, पंहिंजनि कमनि कारनि में उहो मसरूफ़ हूंदो। थी सघे थो पंहिंजे किचन में हुजो, नाश्ते जी प्लेट अव्हां सां गॾु हुजे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हांजी घर में अव्हांजी स्क्रीन ते असांजी अपीयरेंस चाहींदा आहियूं त हिन प्रोग्राम खे असां ख़ूबसूरत बणाए ताईं पहुचाए सघूं। जी अहमद, जॾहिं असां हुन स्क्रीन जी ॻाल्हि कयूं था, ज़िक्र करण बि सुठो लॻंदो आहे। छा सम्झो था, मतिलबु यू आर एजुकेटेड, एडवोकेट आहियो ऐं तव्हां सोशल वर्कर आहियो, सुठो कमु कयो पिया, छा सम्झो था त असांखे हिन वक़्तु छा जी ज़रूरत आहे जॾहिं हुन स्क्रीन खे ॾिसूं था? त मां सम्झां थो त उन स्क्रीन खे ॾिसी असां जेको सिखूं था न, उन मां इहो थो मिले त ज़िंदगी जेका आहे उहा हिकिड़ी जुस्तजू आहे ऐं तव्हां जेसि ताईं ज़िंदा आहियो ऐं तव्हांजी जुस्तजू आहे ऐं तव्हां हिकिड़ी स्ट्रगल कंदा रहो था, जेसि ताईं तव्हां इहो महसूसु नथा कयो त हाणे बसि थकिजी पियो, उन वक़्तु ताईं तव्हां जेको आहे उहो हिकिड़ी कामयाबीअ जे तरफ़ जेको उहो तव्हांजा कदम वधनि था। सही सही। ऐं असांजी जेका हर सुबुह आहे उहा सुबुह जो इहो ई हूंदो आहे त असां हिकिड़ी सवेर निंड मां उथूं था, हिकिड़ी जेका रूटीन आहे, असल में इहा रूटीन सिर्फ़ु हिकिड़ी नाले जी शयूं ईअं न आहिनि त असां उहो मैनेज करे हिकिड़ो जेको आहे उहो सिस्टम करे पोइ को ऑफिस थो वञे, को कहिड़े कम सां थो वञे, पर असां असल में उहे जेके क़दम खणूं था उहे क़दम असांजा हिकिड़ा कामयाबीअ जे तरफ़ वधनि था। त मां सम्झां थो त जेकॾहिं ज़िंदा इंसानु आहे ऐं उहो कुझु करे नथो, उहो कुझु जुस्तजू नथो करे, उहो सिर्फ़ु जेको आहे उहो हिकिड़ी लिमिटेड शइ में या हिकिड़ी आरामदा लाइफ में उहो वेठो आहे, त
उथण सुम्हण खाइण पीअण इहो त माना जानवर जो बि कमु हूंदो आहे। हा त इहो बि चवां त तव्हां अगरि जुस्तजू में न आहियो, कुझु कयो नथा ऐं कंहिं शइ में जेको आहे उहो न आहियो, सिर्फ़ु खाइण पीअण ताईं आहियो, त असल में इहा ज़िंदगी न आहे। ज़िंदगी इहा आहे त तव्हां आख़िरी दम ताईं तव्हां में हौसलो हुजे, तव्हां में लगन हुजे, तव्हां में उहो जज़्बो हुजे ऐं तव्हां इहो महसूसु कयो त मूं हारायो न आहे। जी हा। ऐं अॻिते वधंदा रहो, पोइ तव्हां वटि नयूं शयूं बि ईंदियूं, नवां ख़्याल बि ईंदा, नवां आइडियाज़ बि ईंदा ऐं सोचूं बि ईंदियूं ऐं मूंखे लॻे थो त तव्हां उन जुस्तजू में मायूस थींदा बि कोन ऐं सिखंदा अॻिते वधंदा रहंदा। त हीअ जेका ज़िंदगी जो सर्किल आहे, हिन ज़िंदगीअ जे सर्किल खे मख़सूस हिकिड़ी आरामदाह उहो माण्हू इहो महसूसु कंदा आहिनि ऐं इहो चवंदा आहिनि त हाणे बसि सुकून आहे। हाणे न न, उहो चवंदा आहिनि न त हरकत में बरकत आहे। सो बसि उहा ई ॻाल्हि आहे त तव्हां माठ करे वियो था त पोइ ज़िंदगीअ में माठ थियो वञे। ऐं जेकॾहिं तव्हां कुझु करण जी कोशिशि कयो था, ठीकु आहे, जेकॾहिं नाकामी बि मिली न त माण्हू चवंदो त मूं ट्राए ज़रूरु कयो, मूं कोशिशि ज़रूरु कई ऐं उन एक्सपीरियंस खां पोइ ॿीहर जॾहिं तव्हां ट्राए कंदव त ज़रूरु कुझु बहितर माण्हू करे सघंदो। नाकामी उन चयो न त तूं हर दफ़े जेको आहे उहो विड़ी पियो, हाराए पियो वञी। चई ऐं हर दफ़े जेको विढ़ां पियो, हाराए वञा पियो, पर उन सां हिकिड़ी शइ मूंखे मिले पई, चई कहिड़ी? चई ऐं जेको हर दफ़े हारायां पियो, उन हाराइण जो जेको उहो तरीक़ेकार आहे उहो अलॻि आहे, मतिलबु आउं कुझु न कुझु सिखां पियो। त उहो जेको हाराइण आहे उन में बि तव्हांजो सिखणु आहे। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां कंदा ई रहो। हा बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही पिया चओ। अच्छा शौरव साहब, तव्हां सां थोरो ज़िक्र कंदासीं स्क्रीन जी दुनिया जो, ऐं अॼु अव्हां माशाल्लाह हिन प्रोग्राम में मौजूदु आहियो। काफ़ी सारा माण्हू अव्हांखे ॾिसनि पिया, ॿुधनि पिया ऐं उन्हनि जे ज़हन में उहो जेको आहे इमेजिनेशन उहा हली रही हूंदी जंहिं अंदाज़ में तव्हां परफॉर्म कयो आहे, जेके जेके रोल्स तव्हां प्ले कया आहिनि। छा सम्झो था अॼु जी छा ज़रूरत आहे? साईं वारी ॻाल्हि सही आहे, महिनत ज़रूरी आहे। हा बिल्कुलु, महिनत तमामु ज़रूरी आहे। हा, ऐं सचाई हुजे, महिनत हुजे त उहो अलाह साईं हुनखे कामयाबी ॾिए थो। ऐं जेको कामयाबु आहे उहो कामयाबी कामयाबु आहे। सही। ऐं अव्हां डायरेक्टर रहिया आहियो एंड डायरेक्टर जो कमु वधीक ॾुखियो हूंदो आहे, छो त जेको कमु करे थो उनखां वरी जेको कमु कराए थो उनजो अञा ॿीणो कमु आहे। सो ज़रूरु इन हवाले सां ज़िक्र कंदासीं। हाणे पहिरीं कॉल वठूं था अव्हां जी इजाज़त साईं। पहिरीं लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। बाबा साईं वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? बाबा साईं अव्हां जी दुआऊं ने अल्लाह पाक जा शुक्र लख कुर्बान मालिक साईं जा। अव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो दुआऊं आहिनि। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? जी प्रोग्राम ॾिसूं पिया साईं। जॾहिं एक्टे जी ॻाल्हि कंदा, स्कूल जी ॻाल्हि कयूं त 84 में मां 5 साउंड जो पढ़ंदो हुउमि ऐं 84 में मुंहिंजी अपॉइंटमेंट एजुकेशन डिपार्टमेंट में। जी हा। पोइ असां उन वक़्तु बाबा स्कूलनि में वेंदा हुआसीं। अच्छा। टेबल सकाफ़त ऐं जेके 23 मार्च ॾींहं मल्हाया वेंदा, पेरेंट्स डे बि मल्हाया वेंदा हुआ। जी जी। त उन वक़्त जा ॿार पुट एतिरा त शौर, अॼु डॉक्टर इंजीनियर ऐं आर्मी में आहिनि, काफ़ी ऑफिसर। ज़बरदस्त। ऐं हिन वक़्तु उहे ॻाल्हियूं असांजो भुलिजी वियूं आहिनि। सियासत असां उहे ॻाल्हियूं भुलिजी वियूं आहिनि त असां उन्हनि खे गौर कोन्हे ॿार जी तालीम ते। सही सही। ऐं साईं जन जा ड्रामा या पुराणी राणी जी कहाणी न हो में ऐं पहिरियों टेलीविज़न पंहिंजे ॻोठ में वरिती हुअमि 74 75 में सॼी भटियूं में। अच्छा। और BTV हलंदो हो, पर BTV चैनल हूंदो सरकारी। सही सही। हाणे जीअं पोइ जीअं तरक़ी थी आहे तालीम जो सिर्फ़ु ॻाल्हियूं हलनि जो रुझान तमामु घटिजी वियो आहे। सिंध सकाफ़त ते गौर नथो थिए पियो। जी। अव्हांजे प्रोग्राम में थोरो सुठियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, सुठा प्रोग्राम थियनि था। इहा रुकेश आहे बस वारनि खे। ऐं त हिन स्कूलनि में पेरेंट्स डे, टेबल प्रोग्राम ॾेखारिया वञनि ऐं कानून जी पासदारी थिए, उहो बि भलो आहे। इंसाफ़ ग़रीब खे नथो मिले पियो। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु। हा, थैंक यू मामा फज़ल बख़्श। तव्हां प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, ॾाढो सुठो लॻो। ऐं यकीनन असां इहा ई उमेदु रखूं था त जेको ग़रीब हवाम आहे उनखे उनजो जेको हक़ आहे न उहो ज़रूरु मिले, उनखे इंसाफ़ ज़रूरु मिले। जॾहिं बि तव्हांखे का बि स्क्रीन मिले थी त जेका हक़ जी ॻाल्हि हुजे उहा ज़रूरु माण्हू करे। अच्छा, ऐं डायरेक्टर रहिया आहियो, मूं चयो पिए त डायरेक्टर जो कमु शायदि घणो ॾुखियो हूंदो आहे, छो त हिकिड़ो एक्टर सिर्फ़ु परफॉर्म करे थो, डायरेक्टर हुन खां कमु कराए रहियो हूंदो आहे। उहो टाइम कीअं हुयो, केतिरी देरि ताईं प्रैक्टिस हलंदी हुई, कीअं कमु कराईंदा हुयो, कीअं सम्झाईंदा हुयो, छो त वेही सम्झाइणु कंहिंखे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। जी
डायरेक्टर मतिलबु जो पहिरीं स्क्रिप्ट हूंदो आहे जेको राइटर लिखंदो आहे जी हा पहिरीं सॼो उन ते हू कमु कंदो आहे सही पोइ उन खां पोइ उनजो हू डायरेक्टर कमु हूंदो आहे त हू सिलेक्शन कीअं थो करे हा सिलेक्शन अगरि सुठी थी वई सुठा एक्टर अची विया ऐं टीम वर्क सुठो थी वियो त उहो ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो ऐं बाक़ी डायरेक्टर जो कमु वॾो आहे डायरेक्टर महिनत करे थो ॾींहुं राति महिनत करे थो एक्टर अचे थो उन टाइम ते परफॉर्मेंस करे थो रिकॉर्डिंग करे थो उहो हले थो वञे उन खां पोइ वरी एडिटर जो वॾो कमु आहे कैमरामैन जो वॾो कमु आहे त इहे माना सॼी टीम हिकिड़ी वर्क आहे सिर्फ़ु डायरेक्टर न आहे टोटल टीम वर्क हूंदो आहे सही पर डायरेक्टर त उहो लीडिंग पोज़ीशन ते हूंदो आहे न त उनखे तमामु शयूं सवलियूं करणियूं हूंदियूं आहिनि अच्छा पहिरियों उहो ड्रामा उहो स्क्रिप्ट तव्हांखे यादि आहे जंहिंखे तव्हां डायरेक्ट कयो आहे छो त एक्टिंग त ठीकु आहे तव्हां शुरूअ खां कई आहे उहो 6वीं क्लास खां वठी तव्हां नंढा नंढा रोल्स परफॉर्म कंदा आया आहियो मां चाहींदसि त उन स्क्रिप्ट खे उन ड्रामा खे वॉट एवर जेको बि हुयो उनखे थोरो उनजो ज़िक्र कयो हा माना हिकिड़ो चैनल आहे निजी चैनल उन ते माना असां हिकिड़ो ख़ाली फिल्म ठाहियो उहो फारूक भाई जो पर उन खां पोइ पप्पू प्यारो सीरियल हो 6 किस्तुनि जो यारी सलामत हुजे इश्क बेड़ा बोड़ हुजे ऐं हरफन मौला हुजे ऐं ख़ुशी हिकिड़ी सीरीज़ हुई 6 किस्तुनि जी अब्दुल करीम बलो साहिब लिखियलु हो मूंखे एज़ाज़ आहे उहो करीम साहब मूंखे लिखी ॾिनो हो माना वॾी ॻाल्हि हो नालो उन उहो माना तक़रीबन मूं 16 सीरियल कया निजी चैनल ते ॿियनि चैनल ते मुख़्तलिफ़ सोलो प्ले कयासीं ईद प्ले कयासीं इलेक्शन प्ले जीअं थींदा आहिनि उहो कंदा हुआसीं पर सीरियल मूं पंहिंजी डायरेक्शन में 16 सीरियल कयो तमामु सुठो रिज़ल्ट उन वक़्तु कीअं मिलियो माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन वक़्तु त माना सोशल मीडिया आहे आराम सां तव्हां सां माण्हू कॉन्टेक्ट करे था वठनि तॾहिं जो टाइम कीअं हो भला ज़बरदस्त बहितरीन माना ख़ुशी थींदी जॾहिं ड्रामो 6 बजे हले थो प्राइम टाइम ते 8 बजे हलंदो त ॿिए ॾींहुं या राति जो असांखे रिज़ल्ट मिली वेंदी या तव्हां ड्रामो ॾिठोसीं तमामु सुठो ख़ुशी थींदी राइटर जी तारीफ़ कंदा हुआ एक्टर जी तारीफ़ कंदा हुआ डायरेक्टर जी तारीफ़ कंदा हुआ माण्हू त ख़ुशी थींदी हाणे ॿुधाइणो थो पए त अॼु असांजे पुराणा ॾिसिजो अॻे ईअं कोन हूंदो या न त केतिरा ॾींहं अॻु में तव्हांखे ब्रोशर हलाइणो थो पवे सोशल मीडिया ते तव्हांखे क्राउड गॾु करिणो आहे तॾहिं बि केतिरा ॾींहं अॻु में तव्हांखे सोशल मीडिया ते सम्झो त हिकिड़ी कैंपेन हलाइणी थी पवे तॾहिं वञी ऑडियंस गॾु थी थिए सो अॼु जो दौरु चवंदा आहिनि त दौर सां माण्हू पंहिंजो पाण खे तब्दील बि करे तव्हां छा तब्दीलियूं ॾिठियूं आहिनि तव्हां कहिड़ियूं तब्दीलियूं एक्सेप्ट कयूं आहिनि तब्दीलियूं असां अहिड़ी ख़ासि कोन ॾिठी पर अहिड़ी ख़ासि तब्दीली असां कोन ॾिठी माना उहो वक़्तु हीअ वक़्तु ॻाल्हि साॻी आहे पर उन वक़्तु महिनत घणी थींदी हुई हाणे महिनत घटि थी थिए सही इहो फ़र्क़ु आहे बसि सही ऐं एक्टर जेके सुठा एक्टर हुआ तक़रीबन हिन दुनिया में विया हलिया वीचारा ऐं राइटर जेके सुठा सां विया हलिया हाणे वीचारा शौक़िया अचनि था पर वरी उन्हनि खे उहो मुआविज़ो कोन मिले अच्छा हर माण्हू पंहिंजो कमु करे ऐं जेतिरी हुनखे ज़िंदगी आहे हिकु ॾींहुं त हुनखे वञिणो आहे हर इंसान जी पंहिंजी यूनिकनेस हूंदी आहे पर उहे नवां एक्टर उहे नवां आर्टिस्ट जेके हिन वक़्तु कमु कनि पिया उन्हनि खे भला कीअं था ॾिसो कमु के सुठो पिया कनि पर उहा ई साॻी ॻाल्हि आहे त उहे महिनत घटि था कनि अॻे महिनत हूंदी हुई हाणे महिनत घटि था कनि सही एक्टर सुठा आहिनि ज़बरदस्त तमामु सुठो अच्छा अहमद असां उन ई सोशल मीडिया जी ॻाल्हि कंदासीं ऐं असां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं जेके पंहिंजो आवाज़ु हिन सोशल मीडिया जे थ्रू माण्हुनि ताईं पहुचाइनि था छो त तव्हां कंहिं ॻोठ में वेही नंढो कोई प्रोग्राम कयो उतां जे माण्हुनि ताईं उहा शइ लिमिटेड आहे हिन मोबाइल जे थ्रू हिन सोशल मीडिया जे थ्रू तव्हां अॻियां ताईं तमामु शयूं पहुचाए सघो था ऐं छा सम्झो था अॼु बि जॾहिं ॻोठनि खे ॾिसूं था अॼु ॻोठनि जा इशूज़ ॾिसूं था नौजवाननि जा इशूज़ ॾिसूं था उन्हनि नौजवाननि खे हिन वक़्तु कंहिं शइ जी ज़रूरत आहे नौजवाननि खे सोशल मीडिया तमामु घणी जेका आहे उहा पहचान ॾिनी आहे हिकिड़ो हिडन जेको टैलेंट आहे उहो सोशल मीडिया जे करे ॿाहिरि आयो आहे पहिरीं ड्रामनि जी जेका उहा सिलेक्शन हूंदी त उन में बि चंद एक्टर जेके आहिनि उहे अची सघंदा हिकिड़े ड्रामे में पर हिन वक़्तु जेका सोशल मीडिया आहे त हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजो हिकिड़ो आइडिया खणी ऐं उन ते जेको आहे उहो वेही थो रहे ऐं पंहिंजो जेको उनजो ख़्यालु आहे उन ते उनजो शॉर्ट जेको हिकिड़ो क्लिप आहे उहो रखे थो ऐं मां सम्झां थो सिंध जे अंदरि तमामु घणा जेके आहिनि माण्हू उहे व्लॉग जेको आहे उहो ठाहिनि था ऐं उन सां गॾोगॾु डिफरेंट क़िस्म जा शॉर्ट क्लिप्स जेके तमामु घणा फेमस थियनि था इहा सुठी ॻाल्हि इहा आहे मां सिंधी इन्फ्लुएंसर्स जी ॻाल्हि कंदमि अर्निंग बि कनि था माना पहिरीं असां ईअं सम्झंदा हुआसीं त इहो कमु कुझु बि कोन्हे को नंढियूं नंढियूं क्लिप्स उन्हनि जूं इलाही वायरल थियनि थियूं इलाही हलनि थियूं सुठी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी ॿोलीअ खे बि कोन था छॾनि पंहिंजी ॿोलीअ में उहो कमु करे रहिया आहिनि सो प्लीज़ हा ज़िक्र कयो हा त उहो मुसलसिल जेको आहे उहो हिकिड़ो
कमु कंदा रहनि था ऐं वीडियोज़ उन्हनि जा तस्वीरूं मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि जूं उहे सोशल मीडिया ते अचनि थियूं। पर मां उन सॼे कम में पहिरीं त उन्हनि खे एप्रिशिएट कयां थो जो उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जंहिं शइ जी ज़रूरत आहे कोशिशि कनि था, उन्हनि जो जेतिरो इल्मु आहे अक़ुलु आहे त उन हिसाब सां उनखे जेको आहे उहो पॉइंट आउट कनि था। ख़ासि करे असांजो हीउ जेको मुआशिरो आहे हिन जी जेके ख़राबियूं आहिनि उनखे हिकिड़ो फ़नी अंदाज़ में उहो उन खे जेको आहे तनक़ीदी जेको उन्हनि जो पहलू आहे उन ते रखनि था। पर मां सम्झां थो त असांजे नौजवान वटि अॼु बि जेको आहे उहो इल्मी सघ जेका आहे उहा घटि आहे ऐं उहो जेको इल्मी शइ खे ॾिसण जो हिकिड़ो ज़ावियो आहे उहो घटि आहे जो उहो अञा हिकिड़ी तनक़ीदी पहलू त रखणु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे उहो रखनि था। पर उन सां गॾु हुननि वटि सल्यूशन कोन्हे उन शइ जो। हू रुॻो हिकिड़ी शइ जो तनक़ीद मज़ाहिया अंदाज़ में रखनि था ऐं उहो माण्हुनि खे ॿुधाइनि था त हीअ शइ जेका ग़लति थिए पई उहा साद सुठी ॻाल्हि आहे। पर इन ग़लति शइ खे ख़तमु कीअं कजे अञा उन शइ ते जेको आहे उहो कमु न पियो थिए। ऐं मां ॾिठो आहे जेतिरो बि असांजा नौजवान सिंध जा हुजनि या पाकिस्तान जा हुजनि, सिंधी हुजे या उर्दू हुजे, पर तक़रीबन सभिनि वटि जेको आहे उहो आहे। कुझु उहे आहिनि जेके वन साइडेड आहिनि, माना उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो क्राइटेरिया ठहियलु आहे, सो त उन्हनि खां निकिरनि न पिया। पर हिकिड़ा उहे आहिनि जेके न्यूट्रल आहिनि, जेके हर मामले ते उहो पंहिंजो रखनि था। त सोशल मीडिया हुननि खे हिकिड़ी पहचान ॾिनी आहे। अॼु जो दौरु जीअं जिदत इख़्तियार कयो आहे त उहे शयूं अचनि पियूं। पर जीअं तव्हां चयो त नौजवान खे छा खपे, त मां उहो उन ते इहो चवणु थो चाहियां त उन्हनि खे कंहिं बि शइ ते उहे जेको ठाहिनि था का त को वीडियो क्लिप या का शइ त उन ते थोरी रिसर्च कनि, उन्हनि जी हिस्ट्री मालूम कनि त पोइ हू जेका तनक़ीदी पहलू रखनि था उन सां गॾु उहो सल्यूशन जेको हुननि जे दिमाग़ में अचे। छो जो हर माण्हू जी सोच, हर माण्हू जे ख़्याल जे मुताबिक़ उन्हनि वटि मुख़्तलिफ़ मसइलनि जा हल हूंदा आहिनि। त उन हिसाब सां उहो पंहिंजो पंहिंजो जेकॾहिं रखंदा त इहो हिकिड़ो ख़ूबसूरत सही था चओ तव्हां। कंहिं शइ जे बारे में जेसीं ताईं ॼाण हासिलु नथा कयो त उहा इंफॉर्मेशन आहे उहा मिसइंफॉर्मेशन बि थी सघे थी, डिसइंफॉर्मेशन बि थी सघे थी। अॻियां ताईं जेका ॼाण माण्हू पहुचाइणु चाहे थो त कोशिशि करे त उन ते पहिरियां कमु करे ऐं उहा ॼाण ख़ूबसूरत अंदाज़ में पोइ अॻियां ताईं पहुचाए। त जेकॾहिं कोई एक्सपर्ट बि तव्हांखे ॾिसे त इहा शइ उनजे ज़हन में क्लिक थिए त हा हीउ नौजवान घटि में घटि रिसर्च करे थो, पढ़े थो। नौजवान किताब खां केतिरो परे आहे? नौजवान किताबनि खां तमामु घणो जेको आहे उहो परे थी चुको आहे। ऐं कंहिं दौर में जेको आहे उहो नौजवान हिकिड़ो जेको आहे उहो बहस कंदो, मुबाहिसा कंदो, उहो किताब पढ़ंदो, पोइ किताबनि ते जेके स्टडी सर्कल हूंदा उन्हनि में वेही करे जेको आहे उहो उन राइटर ते तनक़ीद थींदी, उन किताब ते तनक़ीद थींदी ऐं उन में लिखियल जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि सां इख़्तिलाफ़ु थींदो। अॼु जे दौर में इख़्तिलाफ़ु करणु, उन्हनि ते ॻाल्हाइणु, उहो त माना ईअं हिकु ख़ाम ख़्याली थी लॻे त कोई ईअं थींदो वेंदासीं पोइ किताब या कुझु माण्हू जेके आहिनि उहे कुझु नौजवान खे शौक़ु आहे मिसाल जेके अदब सां लाॻापियल आहिनि मूं जहिड़ा, त असां त रही नथा सघूं त पोइ वांदकाईअ में या कहिड़े बि टाइम में टाइम कढियो पोइ कुझु न कुझु जेसिताईं पढ़ूं असांखे त उहो नशे वारी आदत थी वई आहे किताब सां, माना ईअं असांजो हिकिड़ो लॻाव आहे। त जेसिताईं उहो नथा कयूं त उहो मज़ो नथो अचे। पोइ जॾहिं उहो पढ़ी था वठूं त असां ॻोल्हियूं था त उहो माण्हू नौजवान उहो छोकिरो को दोस्त किथां मिले जंहिंसां वेही उन ते किताब ते कचहरी कयूं, हिन ते वेही करे ॻाल्हायूं। अॼु जो जेको नौजवान आहे उहो उन सां तव्हां ॻाल्हायो त टिकटॉक ते ॻाल्हाईंदो तव्हां सां। ऐं मां त हैरान हूंदो आहियां त हीउ टिकटॉक आहे छा? मिसाल उन में का क्रिएशन कोन्हे तव्हांजी, ईअं अचो घुमंदा घुमंदा उन ते हिकिड़ो ठही वियो, उन ते गानो लॻो ऐं उहो टिकटॉक तव्हां बि ठाहियो था, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। ऐं ॿुधायां थो त उहो जेको हिकिड़ो टिकटॉक ठही वियो ऐं बसि उन्हनि में ई जेके नौजवान लॻा पिया आहिनि। ऐं असुल शइ इहा आहे त तव्हां जेका किताबनि वारी रिसर्च आहे या ॿियो खणी ईअं चइजे त अॼु जो नौजवान मिसाल वीडियो सीरीज़ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उहे जेके आहिनि अचनि पियूं, हिस्ट्री हुजे मुख़्तलिफ़ उन्हनि ते, त उहे ॾिसणु अलॻि आहे पर मां सम्झां थो पढ़णु अञा अलॻि शइ आहे। त कुझु नौजवान ॾिसनि पिया सा ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, पर किताब खां परे थियणु कंहिं बि क़ौम जे लाइ उहो बहितरु कोन्हे। सही। अच्छा, इहो चयो वेंदो आहे त
पन्ने जो जेको दौर आहे न उहो हाणे ख़तमु थियण ते आहे। असां जेको आहे न दुनिया खे जीअं ॾिसूं था ॾींहं असांखे जेको आहे न दुनिया अॻियां वधंदी नज़र अचे थी, डिजिटल थींदी नज़र अचे थी। छा सम्झो था त इहो पेन जो दौर छा ख़तमु थी सघे थो कॾहिं? बिल्कुलु इहो चवण जी हद ताईं त ॿुधो आहे। असां त मतिलबु इहो चाहियूं था त इहो ख़तमु न थियणु खपे। पनो ऐं पेन जेको आहे उहो, छो जो असां या त पुराणे दौर जा आहियूं, हिन दौर में असां हाणे जंहिंमें बीठा आहियूं त इहो दौर जी इहा तक़ाज़ा आहे त पनो ऐं पेन लाज़मी आहे। हाणे फ्यूचर में को सदियूं गुज़री वञनि, उन में छा हिकिड़ी जिदत अची वञे, उन ते त अञा एतिरी कोन्हे। पर मां सम्झां थो पनो ऐं पेन वारो जेको दौर आहे, मिसाल अॼु जे दौर में जीअं का एग्रीमेंट थिए, का शइ जेका हुजे उहा जेसिताईं तव्हां पेज ते उन ते नथा अच, हींअर सिग्नेचर बि डिजिटल जेका आहे उहा थिए पई, उन में अचे पई त माण्हू त चवनि पिया असां जिदत में वञूं था। मां चयो पुराणे दौर में थंब लॻंदो, हींअर तव्हां घुमी फिरी वरी उन जी थंब ते था अचो त उहो अंगूठे छाप वारो पुराणो दौर हूंदो, वरी तव्हां अंगूठे छाप ते था अचो। हिन में जिदत कहिड़ी आई? हीअ एतिरो पढ़ी लिखी अगरि लॻाइणो वरी बि उहो ई अंगूठो आहे त पोइ फ़ाइदो कहिड़ो? सो मां सम्झां थो इहो दौर ख़तमु न थियणु खपे। यस, ओके जी। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, वरी कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। ओके नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो अंगण अवांजो पंहिंजो अंगण, स्क्रीन ते नंबर बि हले पियो, डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था। का ॻाल्हि ॿोल करणु चाहियो त हीअ अंगण अवांजो पंहिंजो आहे। सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां जेका ॻाल्हि ॿोल हलंदी आहे उन मुताबिक़ तव्हां का ॻाल्हि ॻंढींदा आहियो त अञा वधीक सुठो लॻंदो आहे उन ॻाल्हि खे कंटिन्यू करणु। अहमद, असां हारियुनि बाबति ॻाल्हाईंदासीं छो त अव्हांजो कमु आहे ऐं अव्हां जेको आहे सो छो त हिकिड़ो नौजवान पंहिंजी स्टडी करे वरी सोशल लाइफ, सोशल एक्टिविटीज़, वरी हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो हुनजो कमु हुजे जीअं तव्हांजो आहे हारियुनि जे हवाले सां, छा सम्झो पिया हींअर कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि हुन तबिके खे? ऐं तव्हांखे ॿुधायां, मूंखे हारियुनि ते ॻाल्हाइणु तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे। छो आउं हारी जो पुटु आहियां ऐं नंढे खां वठी असां उन्हनि शयुनि खे ॾिठो आहे त अॼु जॾहिं आउं उन पोइते पयल तबिके जी ॻाल्हि कंदो आहियां त मूंखे ख़ूबसूरत बि लॻंदो आहे, दिली सुकून लॻंदो आहे त आउं जंहिं जे लाइ ॻाल्हायां पियो उन्हनि जे लाइ वाक़ई ॻाल्हाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। मां सम्झां थो सिंध जे अंदरि जेको उहो हिन वक़्तु जेको हारी आहे उहो तमामु घणो पोइते पयल आहे ऐं पीढ़ी चुको आहे। उहो मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ज़िंदगीअ जे पहलुअनि में हुननि जी जेको आहे उहो जीअणु मुश्किल थी वियो आहे। ऐं ख़ासि करे असांजो जेको हारी आहे, मज़दूर आहे, पोरियत आहे, उहो जेका हेॾी सारी महांगाई जो तूफ़ान आयो आहे, इन में जेको आहे उहो हुनजो सर्वाइवल तमामु घणो मुश्किल थी वियो आहे। ॿिए तरफ़ असां हींअर करंट जेका सिचुएशन आहे उहा इहा आहे त जेको हारी आहे उनजो जेको फ़सुलु आहे, मिसाल हींअर कणिक जो जेको उहो फ़सुलु मार्केट में आयो आहे त थियणु ईअं खपे त जॾहिं को फ़सुलु लहे थो त उहो हारीअ खे जेको आहे उहो हिकिड़ो बेनिफिट ॾियण जे लाइ त उनखे उहो जेको आहे उहो सहूलियत मिले ऐं उनजो जेको फ़सुल जो रेट आहे उहो मुनासिबु जेको हुजे उहो उनखे मिलणु खपे। पर हर साल ईअं थींदो आहे गवर्नमेंट हिकिड़ो जेको आहे उहो अघु जेको रेट आहे फ़सुल जो उहो मुक़ररु कंदी आहे ऐं उहो रेट जेके वॾा सरमाएदार आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो मिलंदो आहे, जेके कारखानेदार आहिनि उन्हनि खे उहो मिलंदो आहे। पर असुलु जेके ग़रीब हारी बेपोच आहिनि उन्हनि वीचारनि जे अप्रोच खां उहे सभु शयूं जेके आहिनि उहे परे रहंदियूं आहिनि। हिन वक़्तु गवर्नमेंट जेको आहे उहो कुझु ॾींहं पहिरीं कणिक जो रेट 3500 रुपया मुक़ररु कयो फ़ी मण। हाणे उहो जेको 3500 मां सम्झां थो मुनासिबु कोन्हे, घटि में घटि जेको आहे उहो 5000 हुअणु खपे, 4500 5000, तॾहिं जेको आहे उहो कणिक जो जेको आहे माना जेको हारी जो उन ते ख़र्चु थियल आहे उहो उनजो बरपाव थींदो।
पर ही जेको 2500 आहे इहो बि जेको आहे हिन वक़्तु हारीअ खे मिले न पियो। हिन वक़्तु जेको हारीअ खे रेट पियो ॾिनो वञे उहो 2800 2900 इन खां माना 3000 खां घटि ॾिनो पियो वञे। त जेको गवर्नमेंट जो रेट आहे उहो बि हिन वक़्तु हारीअ खे न। अच्छा अहमद ॾिसो हारीअ जे हक़नि ते हमेशह पाण ॻाल्हायो आहे, पर ही जंहिं अंदाज़ में रेट्स हर साल असांखे वधंदे नज़र अचनि था, पंहिंजा उन्हनि जा सेट थियल नज़र अचनि था, वधंदे मूंखे न चवणु खपे, उते ज़मीदार खे बि नुक़सानु थिए थो। उहे चैलेंजिस उन ज़मीदार खे बि फेस करणा पवनि था। छा चवणु चाहींदव? असल में आउं जेको ॻाल्हि पियो कयां, हीअ हारी मतिलबु जेके नंढा ज़मीनदार आहिनि जिन मिसाल 10-15 एकड़ वारा, उहे बि उन हारी वारी लिस्ट में ई आहिनि। माना कारखानेदार या वॾा सरमाएदार उहे जिन 100 एकड़ ज़मीन आहे उहे उन में अचनि था। पर जेके ही नंढा आहिनि इन्हनि जो तमामु घणो जेको उहो मुश्किल आहे, जेको उहो सर्वाइवल जेको उहो गुज़ारो उन्हनि जो मुश्किल आहे। बाक़ी जेके वॾा आहिनि उन्हनि खे त उहो रेट मिले थो न, उहे त वठी था वञनि। उहे त जेको गवर्नमेंट मुक़ररु पई करे उन हिसाब सां उन्हनि खे मिले पियो। ॿियो उन्हनि जा डिफरेंट क़िस्म जा फसल आहिनि। पर जेको नंढो हारी आहे, जेको मज़दूर आहे, उहे उन्हनि वटि डिफरेंट सोर्सिस कोन्हनि। उन्हनि वटि उहे मिसाल कंहिं जेको 5 एकड़ कणिक जो फसल पोखियो आहे, त हाणे उन वटि ॿियो शइ कोन्हे, उहे उन मां ई उनखे जेको आहे उहो सॼे साल जो सिस्टम हलाइणो आहे। त मां सम्झंदो इन्हनि जे लाइ तमामु घणी मुश्किल आहे। गवर्नमेंट खे सब्सिडी ॾियणु खपे ऐं अहिड़ो सिस्टम ठाहिणु खपे त जीअं जेको उन्हनि जो ऐलान आहे उहो उन ज़रूरतमंद ताईं जेको आहे उहो पहुचणु खपे। अच्छा, असां वटि एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे टंडो जाम जो जॾहिं ज़िक्र कंदा आहियूं था, छा सम्झो था त जॾहिं कंहिं वटि बि फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजे वॾनि खां ज़मीनूं आहिनि, छा उनजे घर जे हिकु ॿार खे इन तरफ़ अॻियां वधणु घुरिजे, उन हवाले सां एजुकेशन हासिलु करणु घुरिजे? छा चवणु चाहींदव? इहो मां शुरू खां चवंदो आहियां त मिसाल असांजा माण्हू जेके आहिनि उहे इहो चवंदा आहिनि त घर में डॉक्टर हुअणु खपे, घर में इंजीनियर हुअणु खपे। हाणे वरी वकीलनि जो जेके तहरीकूं असां हलायूं आहिनि, त हाणे वरी जेको आहे उहो वकीलनि जो रुझान आहे त हाणे हिकिड़ो घर में वकील बि हुअणु खपे। हाणे वकील त हुअणु खपे, पर तव्हां त आहियो असुलु जेको आहे बुनियादी तौरु हारी। हाणे तव्हांखे जेकॾहिं उहो हारप वारो या जेको आहे उहो तरीक़ेकार या उन्हनि शयुनि जी ख़बर न हूंदी त पोइ तव्हां ज़ाहिर आहे फसल सुठो कोन करे सघंदा। त इन जे लाइ ज़रूरी आहे हिकिड़ो एग्रीकल्चर में बि माण्हू हुजे न, जेको उहो ॿुधाए त हाणे जेको आहे उहो हीउ ॿिज नओं अचे पियो ऐं हिन ॿिज जी जेका उहा पेवंदकारी पई थिए ऐं डिफरेंट क़िस्म जूं शयूं जेके उहे एग्रीकल्चर जो हिकिड़ो कहिड़े मौसम आहे त हाणे हिन ते कहिड़ो जेको आहे उहो ॿिज असांखे लॻाइणु खपे। त उहो एग्रीकल्चर सां वाबस्ता ई माण्हू ॿुधाईंदो, त उते लाज़मी जेको आहे उहो हुअणु खपे। ऐं हिन में असांजे माण्हुनि जो रुझान घटि आहे। असल में असां उहो उनखे ॾिसंदा आहियूं जेको जंहिं पासे ज़्यादा आहिनि सभु, त पोइ सभु उन ई पासे जेको आहे लॻी पवंदा आहिनि। शुरू में इहो त डॉक्टर ऐं इंजीनियर थियणो आहे, त पोइ असांजो जेको माण्हू आहे न उहो जल्दी सां मुतवजा थी वेंदो आहे। उनजे पोयां बि इहा ॻाल्हि हिकिड़ी वाज़े आहे त हू घणो पढ़े नथो, हू उन हवाले सां सोचे नथो। या ॿार जेकॾहिं कंहिं फील्ड में वञणु चाहे थो त उनखे पंहिंजी जेका पसंदि जी चॉइस आहे उनखे ॿार खे ज़ोरीअ उन तरफ़ धिको ॾियणो आहे। थोरो वेही सोचे त जेकॾहिं हू पंहिंजी चॉइस सां पढ़ंदो त उहो अञा उनजा आउटकम सुठा हूंदा, उनजो रिज़ल्ट अञा सुठो हूंदो। असां वटि इहे अञा चैलेंजिस आहिनि, माना इहे दुनिया लाइ वञी किथे पहुती आहे। पर अॼु बि तव्हां कंहिं नौजवान सां वेहंदव ऐं तव्हां हुनखां पुछंदव त बाबा सिंध यूनिवर्सिटी में हीउ डिपार्टमेंट छो, त चवंदा त असांजे बाबा चयो, असांजे भाउ जी चॉइस हुई। असांजो जेको नौजवान आहे उहो अॼु बि जेको मिसाल का डिपार्टमेंट वठे थो या उहो यूनिवर्सिटी में किथे वञे थो न, उनजे ज़हन साज़ी माना नंढे खां वठी असांजी ज़हन साज़ी इहा कई वेंदी आहे ॿार जी त नौकिरी वठणी आहे। सही। हाणे हू जेको पढ़े पियो न, उहो पंहिंजे माना इंसान थियण जे लाइ कोन पियो पढ़े, त हुनखे इल्मु खपे, हिकिड़ी इंसान थियणो आहे, हिकिड़ो ख़ूबसूरत माण्हू थियणो आहे, हिन मुआशिरे खे सुधारणो आहे, फ्यूचर प्लानिंग करणी आहे। इहो शइ हुनजे ज़हन में कोन्हे, हुनजो हुन सां अचे न को वञे। हुनखे मिसाल केमिस्ट्री डिपार्टमेंट में मिली वई, हाणे हुनजे ज़हन में हूंदो केमिस्ट्री जो टीचर थियणो आहे, प्रोफेसर थियणो आहे। हाणे हुन उन ई सर्किल में जेको आहे अच्छा, ज़िंदगी मुआश जे लाइ बि ज़रूरी आहे त माण्हू जेको आहे पंहिंजे रोज़गार जा रस्ता तलाश करे। पर पोइ बि इहा ॻाल्हि ॾाढी ज़रूरी आहे त जिते तव्हां सम्झो था त असीं कुझु सुठो करे सघूं था, कुझु बहितर करे सघूं था, त उन पासे वञणु खपे, उन पासे कमु करणु खपे। छो त उते तव्हांजी जेका डेडिकेशन हूंदी न, उते असल डेडिकेशन तव्हांजी हूंदी।
अच्छा अदा रशीद, तव्हां खां थोरो तव्हां सां ज़िक्र कंदासीं छो त तव्हां हिकु आर्टिस्ट आहियो, डायरेक्टर आहियो, त तव्हां सां मीडिया जे हवाले सां ई मां ज़िक्र करणु चाहींदमि। असां उहे अदाकार ॾिठा आहिनि, कल्ह बि थोरो ज़िक्र थियो त आख़िर जॾहिं उन्हनि जो वक़्तु ईंदो आहे न त पोइ हू दाद फ़रियाद जे लाइ दाहींदा आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसण वारा तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि, चंद माण्हू हूंदा आहिनि या न हुजण जे बराबरि हूंदा आहिनि। सो उन हवाले सां जेकॾहिं सोचो था त छा था सम्झो अॼु जे आर्टिस्ट खे कीअं अॻियां वधणु खपे? आर्टिस्ट वीचारो महिनत करे थो ऐं असांजा जेका कल्चर डिपार्टमेंट आहे या जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि उहो मदद कोन था कनि, न राइटर जी मदद था कनि, न एक्टर जी कनि था, न डायरेक्टर कनि था, कुझु कोन था कनि। ऐं नौजवान जेको अचणु चाहे थो हिते पाण फील्ड में उहो मायूस लॻो पियो आहे। नौजवान अॻी बेरोज़गारी करे मायूस आहे, हुननि डिग्रियूं बि आहिनि, सभु कुझु आहे, पर हू ॾिसो त न को नौकिरी आहे न कुझु आहे। ऐं असांजी फील्ड जेका आहे, असांजी फील्ड सफ़ा ग़रीब फील्ड आहे। अञा उर्दू मीडिया ते पैसो ॾोकड़ मिले थो, बाक़ी सिंधी मीडिया ते अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि कोन्हे। त पोइ अॼु जो नौजवान जेको इन तरफ़ अॻियां अचे थो उनखे उन सां तव्हां मुखातिब आहियो, छा चवणु चाहींदा उनखे? आउं नौजवान खे इहो ई चवणु चाहींदो पंहिंजी तालीम पूरी कयो, सही महिनत कयो ऐं कंहिं सुठे चैनल ते कमु कयो, अलाह से तव्हांखे कामयाबी ॾींदो। सही, ज़बरदस्त। ऐं तव्हां जॾहिं ॾिसो था उन यूथ मेंबर्स खे जेके आर्ट जी दुनिया सां तालुक़ु रखनि था, जेके आर्टिस्टिक हिकिड़ी पर्सनैलिटी रखनि था, कीअं ॾिसंदा आहियो उन्हनि खे? छा सम्झो था त उन्हनि खे कीअं कमु करणु खपे? उन्हनि खे मां इहो सम्झां थो त माना कमु जेको करणु खपे उहो कंहिं चैनल जे लाइ कमु न करणु खपे, बल्कि उहो कंहिं मुआशिरे जी ख़ूबसूरतीअ जे लाइ उन्हनि खे कमु करणु खपे। मिसाल ज़रिए मुआश जे लाइ त सुठो आहे किथे जेको आहे उहो जॉब हुजे, पर उन खां वधीक जेको इहो सुठो आहे कि तव्हां जंहिं मुल्क जे अंदरि या जंहिं सोसाइटी जे अंदरि रहो था उन में जेको तव्हांजो रोल ठहे थो उहो तव्हां जेको आहे रोल ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे उहो प्ले कयो। त जेको आर्टिस्ट आहे मां सम्झां थो उन वटि तमामु घणो जेको आहे उहो हिकिड़ो फन मौजूदु हूंदो आहे ऐं उहो ॿियनि खां डिफरेंट बि जेको आहे उहो हूंदो आहे, छो जो उहो कुझु बि करे त उहो चवंदो यार आउं त आर्टिस्ट आहियां न, हाणे मूंखे त करिणो आहे इहो सभु कुझु। मिसाल को आम छोकिरो जेकॾहिं छोकिरी वारो लिबास करे त माण्हू सभु चवंदा आहिनि यार हीअ छा आहे, हीअ माना अजीब थी वियो। ऐं को आर्टिस्ट करे चए यार हाणे हिन जे ड्रामे जो जेको उहो पार्ट हूंदो या को थीम हिन जो हूंदो जंहिंजे करे हीअ जेको आहे उहो करे पियो। त मां सम्झां थो त हिकिड़ो जेको आर्टिस्ट आहे न उहो पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि अगरि उहो इहो ज़रूरी सम्झे थो त हिन मुआशिरे खे हिकु अहिड़ो माण्हू खपे जेको माण्हुनि खे खिलाए, त उहो पंहिंजी ज़िंदगीअ खे उहो अपनाए वठे, बसि पोइ उहो भले सॼी ज़िंदगी उन आर्ट में ई रहे। असुलु जेको आर्ट जी जेका आहे उहा घुर्ज आहे न या उहा उनजो जेको पुरावो आहे उहो ईअं ई जेको आहे उहो थी सघे थो। सही, बिल्कुलु सही। मूं इहो सुवालु तव्हां हिकु एक्टर त न आहियो पर मूं इन जे लाइ इहो तव्हां सां सुवालु कयो छाकाणि जो असां तमामु उन्हनि यूथ मेंबर्स खे ॾिसंदा आहियूं जेके इन फील्ड जे तरफ़ अॻियां वधनि था। त एजुकेशन इज़ मस्ट, तव्हां एजुकेशन खे कंटिन्यू कयो ऐं साइड ते इहो जेको कमु आहे इन खे माण्हू कंटिन्यू, पोइ तव्हां भले कंहिं टीवी चैनल ते हुजो या तव्हां पंहिंजो अलॻि सां कंहिं चैनल ते कमु करे रहिया आहियो, पर जेकॾहिं तव्हां एजुकेटेड आहियो त पोइ अव्हांखे अॻियां हली करे कंहिंजी दाद ऐं फ़रियाद जी जेका आहे न उहा ज़रूरत कॾहिं कोन पवंदी। अव्हां कहिड़नि मशहूरु एक्टर्स सां कमु कयो या ख़्वाहिश हुई त हिननि सां मूंखे कमु करिणो आहे? कहिड़ा पसंदि जा एक्टर्स रहिया जिन खे हमेशह ॾिठो त मूंखे हिन वांगुरु कमु करिणो आहे? असां गुलाब चांडे नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं, पोइ अलाए शुक्र आहे गुलाब चांडे साहिब सां एक्टिंग कईसीं ऐं डायरेक्शन में बि कमु कयोसीं। ऐं सलाउद्दीन तुनियो साहिबु आहे, इस्माइल चांडो साहिबु आहे ऐं मरहूम अनवर सोलंकी साहिबु, मुश्ताक जिसकानी साहिबु, हिन सां गॾु कमु कयोसीं ऐं हुन खां सिखियासीं। तमामु सुठा माण्हू सुठा हुआ ऐं एक्टर वॾा हूंदा हुआ। अव्हांखे चवंदा आहिनि त जॾहिं अपॉर्चुनिटीज़ मिलनि त उन्हनि खे गेन करणु घुरिजे। अव्हां जिन जो ज़िक्र कयो आहे उन्हनि खे असां सुठो कमु कंदे ॾिठो आहे, नो डाउट कमु तव्हांजो बि सुठो आहे, पर तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं ऐं ईअं थियो आहे त तव्हां कुझु कमु मिलियो हुजे ऐं कंहिं मजबूरियूं हुजनि त तव्हां मना कयो हुजे त न फ़िलहालु आउं नथो करे सघां? न ईअं कॾहिं कोन थियो, का मजबूरी कोन थी, कमु कंदा हुआसीं, असांखे जेको माइज़ो हूंदो मिलंदो हो ऐं पंहिंजे हिसाब किताब सां
ऐं अलाए शुक्र आहे कमु सुठो कयोसीं जी ऐं अलाए शुक्र असां सभु कुझु मिलियो हुन फील्ड तमामु सुठो पंहिंजे कम मां मुतमइन आहियो बिल्कुलु मुतमिन अलाए शुक्र आहे माशाल्लाह अच्छा अञा तव्हांखे अलाह साईं ज़िंदगी ॾिए एंड यू आर वेरी एनर्जेटिक तव्हांखे अञा कमु करण जो जेकॾहिं मौक़ो मिले त छा ख़्वाहिश छा आहे त मूंखे हिन तरह जो कमु करिणो आहे हिते कमु करिणो आहे क्लासिक हाणे कमु करणु घुरिजे माना अहिड़ो कमु करणु घुरिजे जो माण्हू ड्रामो ॾिसे ऐं उहो ड्रामे जे पहिरें सीन ते वेही रहे उहो पूरो 40 मिंट 50 मिंट ड्रामो ॾिसी पोइ वञे ड्रामो उहो हुजे बाक़ी छो जो अॼुकल्ह माण्हू रिमोट हथ में आहे न उहो हिकिड़ो सीन या 2-2.5 मिंट सीन ॾिठो मज़ो न आयो हटाए छॾियो चैनल पर चैनल ॿियो अची वियो पर कमु सुठो हूंदो त कमु वणंदो हा बिल्कुलु असां वॾियूं स्क्रिप्ट अॼुकल्ह वणनि बि कोन थियूं कंहिंखे ऐं शॉर्ट तव्हां ॾिसो न क्लिप नंढी नंढी क्लिप में जेकॾहिं सुठो मैसेज आहे त उहो ॾिठो वेंदो जेकॾहिं उहा वीडियो जिथां खां बोर करणु स्टार्ट करे थी त माण्हू जेको आहे सो हुन मोबाइल ते स्किप करे थो छॾे स्क्रोल करे थो छॾे ॾिसणु नथो पसंदि करे अच्छा अहमद तव्हां एडवोकेट आहियो प्रैक्टिस तव्हांजी माशाल्लाह सुठी हले पई होप्स त सुठी हलंदी हूंदी कीअं ॾिसो था तव्हांजी फील्ड में केतिरी महिनत जी ज़रूरत आहे केतिरो कमु करिणो आहे छा विज़न आहे केसीं ताईं अॻियां वधिणो आहे तव्हांखे मां सम्झां थो त सभ खां वधीक जेका टफ फील्ड आहे उहा असांजी ऐं हिकिड़ो जेको वकील आहे उहो पूरी ज़िंदगी जेको आहे न उहो सिखे थो उहो तव्हां केतिरो पढ़ी वठो केतिरो बि जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे थोरो गले खे तव्हांखे रेस्ट ॾियण जी ज़रूरत आहे मां जॾहिं बि एडवोकेट्स ॾिसंदी आहियां ऐं ख़ासि तौर ते जीअं भाउ अहमद ज़िक्र कयो त असां जेतिरा बि प्रोटेस्ट कया आहिनि उन खां पोइ हर घर में माना हर को चाहे थो त असांजे घर मां हिकु असांजो ॿारु हिकु भाती उहो एडवोकेट ज़रूरु थिए एडवोकेसी ॾाढी सुठी फील्ड आहे पर उन में चयो वञे थो त तव्हां जेतिरा उमिरि जा वॾा थींदा वञो था त तव्हांजो तजुर्बो पोइ जेको आहे सो स्ट्रॉन्ग थियणु शुरू थिए थो हर फील्ड में ईअं आहे पर सभ खां वधीक मूंखे लॻे थो वाक़ई एडवोकेसी में इहा शइ जेको आहे न असां ॾिठी आहे त जेसीं ताईं तव्हां जेको आहे न फील्ड खे सम्झो जेसीं ताईं तव्हां अंडरस्टैंड कयो त वक़्त सां उमिरि सां तव्हां जेको आहे न सुठा एडवोकेट थींदा आहियो अच्छा अदा रशीद जॾहिं असां ॻाल्हि कयूं था अॼु जी मीडिया जी जॾहिं हिन सोशल मीडिया जी ॻाल्हि कयूं था हिन स्क्रीन जी ॻाल्हि कयूं था ऐं मुंहिंजा छा पंहिंजा चैनल्स आहिनि या उहे नौजवान जेके पाण कमु कनि था उन्हनि ते जॾहिं नज़र पवे थी उन्हनि जूं जॾहिं वीडियोस ॾिसो था त छा सम्झंदा आहियो छा सोचंदा आहियो त हिननि खे छा किथे डायरेक्टर जी ज़रूरत आहे असल में छा जो पाण जेको चैनल ते कमु कंदा आहियूं न उन में राइटर जी ज़रूरत आहे एक्टर जी ज़रूरत आहे डायरेक्टर जी ज़रूरत आहे एडिटर जी ज़रूरत आहे कैमरा में हिन में इहो जेको सोशल मीडिया हिन में डायरेक्टर हू पाण एक्टर हू पाण स्क्रिप्ट हुन में पंहिंजो आहे उन जेको बि फिल्म आयो उन हले वियो ई मज़ो न आयो चैनल चैनल आहे पर माण्हू त ॾिसनि था न नौजवान त ॾिसनि था उन्हनि खे फॉलो बि कनि था फॉलो कनि था पर उहो मतिलबु हाणे उहो वेठो आहे वांदो वेठो आहे इन खां सुठो आहे तूं वही को कमु पढ़ाई कर तालीम कर सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻो पियो आहे उहा शइ मज़ो नथी करे सही अच्छा अव्हां पंहिंजे घर भातियुनि जो बि ज़िक्र कजो कंहिं शुरूअ खां तव्हांखे घणो सपोर्ट कयो ऐं अञा ताईं केरु सपोर्टिव आहे तव्हांजे लाइ मुंहिंजो वालिद साहब मरहूम ऐं मुंहिंजे अमड़ मूंखे नंढे हूंदे वॾो सपोर्ट कई बाइका ते उन खां पोइ वरी घरवारी ऐं मुंहिंजा ॿार माशाल्लाह मां बाक़ी मुंहिंजो पुटु अब्दुल्ला ऐं दुआ उन फील्ड में अचणु चाहे पियो मूं चयो न अची वियो हाणे माशाल्लाह ॿई बैंकर आहिनि अलहमदुल्ला ॿई पढ़ियल लिखियल आहिनि माशाल्लाह पर मूं चयो हिन फील्ड में न अचो छो मूं हुन फील्ड में मुस्तक़बिल कोन्हे हिन फील्ड मुस्तक़बिल बाक़ी जेके उर्दू चैनल उहो सही आहे जेके हली वियो हली वियो बाक़ी असां सिंधी मीडिया जो मुस्तक़बिल कोन्हे त हुनखे मूं चयो बाबा ॾिसो असां पंहिंजी तकलीफ़ ॾिठी तव्हां तकलीफ़ न ॾिसो सही पर उन्हनि खे मुंहुं ते न आंदो माशाल्लाह नौजवान होशियार माशाल्लाह तंहिंजे करे ई ज़िक्र थियो त एजुकेशन मस्ट आहे तव्हां एजुकेटेड आहियो त यू हैव योर वर्थ हर इंसान तव्हांजी पंहिंजी जॾहिं वैल्यू हूंदी न त अॻिलो इंसान तव्हांखे इज़त ॾियण ते मजबूर थी वेंदो भले हुनजो तव्हां सां कुझु इख़्तिलाफ़ बि हुजनि पर इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते तव्हांजी रिस्पेक्ट पंहिंजी जॻह ते ईअं आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं मां सम्झां थो त आउं साईं जे हिन ॻाल्हि सां जेको आहे उहो डिसएग्री कंदुसि त कंहिंजो बि जेको आहे उहो मुस्तक़बिल आहे या न आहे मिसाल सिंधी मीडिया जे अंदरि जेको आहे उहो आर्टिस्ट जो फ्यूचर न आहे ईअं न आहे मिसाल तव्हां हीअं ॾिसो त कुझु टाइम पहिरियां हिकिड़ो जेको आहे उहो सॉन्ग रिलीज़ थियो जेको कोक स्टूडियो ते उन में थर जूं हिकिड़ियूं जेके मायूं हुयूं उहे असां त पूरी ज़िंदगी में कॾहिं कोन उन्हनि खे ॾिठोसीं
या उन्हनि खे केरु सुञाणे माइडाई जी ॻाल्हि कयो था। जी हा। त उन्हनि खे एतिरी का पहचान न, उहे इंटरनेशनल लेवल ते जेको आहे उन्हनि खे एॾो फेम मिलियो। त मां सम्झां थो जंहिंमें जेको आर्ट आहे, जेको हुनर आहे, जेको उनमें सघ आहे, उहो कंहिं न कंहिं वक़्तु उन्हनि खे कमु ज़रूरु ईंदी। उहो तव्हांजो सिंधी मीडिया में कमु थियलु हुजे, उहो तव्हांजो ड्रामनि में कमु थियलु हुजे, किथे बि हुजे, त उनखे उहा शइ जेका आहे उहा मिले ज़रूरु थी। सही सही। इहो मां पढ़ियो हुयो 3 feet फ्रॉम गोल्ड, ॾाढी मशहूरु स्टोरी आहे, थी सघे थो तव्हां बि पढ़ी हुजे, नेपोलियन हिल जे किताब में आहे। त हिकु जेको आहे सो डेरवी नाले सां नौजवान हूंदो आहे, पोइ उहो तॾहिं गोल्ड माइनिंग जो कमु ॾाढो उरूज ते हूंदो हो उन वक़्त में। त हुनजे अंकल खे ॾाढो शौक़ु थियो त मां इहो जेको आहे हिन कमु कयां। सो हू उन वेंदा आहिनि खाण खे वञी करे खोटींदा आहिनि, उन्हनि खे कुझु गोल्ड मिलंदो आहे, ॿिए दफ़ा बि गोल्ड मिलंदो अथनि, 3 दफ़ा बि उन्हनि खे गोल्ड मिलंदो आहे। पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त हाणे थोरी असांखे मशीनरी जी ज़रूरत आहे। सो वेंदा आहिनि पंहिंजा जेके उन्हनि जा पंहिंजा हूंदा आहिनि, कुझु दोस्त कुझु पंहिंजा, सो उन्हनि खां कुझु वठंदा आहिनि पैसा ऐं वञी करे उहा मशीन ख़रीद कंदा आहिनि ऐं उन खां पोइ उन मशीन जे ज़रिए उहो गोल्ड कढंदा आहिनि। सो कुझु टाइम ताईं त कमु ॾाढो सुठो हलंदो आहे, उन खां पोइ गोल्ड निकिरणु बंदि थी वेंदो आहे। त हू हिमत हाराए वठंदा आहिनि, चवंदा आहिनि त न हाणे जेको आहे हितां हिन खाण मां हाणे वधीक सोन कोन निकिरंदो। सो हू वञी करे सेल कंदा आहिनि उन मशीन खे ऐं उहो जेको उन खां परचेस कंदो उहो ॾाढो होशियारु हूंदो आहे। उहो छा कंदो आहे, इंजीनियर्स खे घुराईंदो आहे ऐं चकास कराईंदो आहे त छा हितां गोल्ड निकिरंदो या कोन निकिरंदो। त उनखे ख़बर पवंदी आहे त हिते जेको आहे न कुझु कमु करण जी ज़रूरत आहे ऐं गोल्ड निकिरंदो। त पोइ थोरो 2 खां 3 ॾींहंनि जो जेको आहे सो कमु कंदा आहिनि ऐं तमामु घणो तादाद में गोल्ड निकिरंदो आहे। त उन स्टोरी जो इहो लेसन आहे त मे बी यू आर 3 feet फ्रॉम गोल्ड। थी सघे थो तव्हां पंहिंजी मंज़िल खां सिर्फ़ु 3 क़दम पोइते हुजो ऐं तव्हां हिमत हाराए छॾी आहे त हाणे बसि कमु कोन थींदो ऐं थी सघे थो तव्हां उहा ठहियलु ठुकियल महिनत कंहिं ॿिए जे हवाले कयो पिया। अच्छा, इहा मूंखे लॻे थो असां हिकु एज़ अ सिंधी गर्ल मां हिन शइ खे ईअं ॾिठो आहे त असां में इहा आदत घणी आहे, असां जल्दी सां पंहिंजो गोल चेंज करे छॾींदा आहियूं, चवंदा आहियूं त हाणे हिते असांखे फ़ाइदो कोन थींदो, हिते लाभ हासिलु कोन थींदी, उन कम खे छॾे ॾींदा आहियूं। ईअं तव्हां सम्झो था त असां वटि इहो मसइलो आहे, फील्ड खे छॾे ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं हाणे ॿियो कमु करिणो आहे। बिल्कुलु, असां वटि इहो हिकिड़ो इहो मसइलो आहे। ॿियो असां वटि इहो मसइलो आहे त मिसाल हिकिड़ो जेको पीउ आहे उहो पाण मिसाल कंहिं फील्ड सां आहे, जीअं साईं एक्टर आहे ऐं वकील आहियां, हाणे हर फील्ड जे अंदरि कुझु न कुझु जेका आहे न उहा ख़राबी ज़रूरु हूंदी आहे। उते माना ॾुखियाई या ख़राबी कुझु कान का शइ हुन में हूंदी आहे। सो असांजो माण्हू छा कंदो आहे, जेको माण्हू पाण जिथे आहे न उहो ॾिसंदो आहे, उहो चवंदो आहे मुंहिंजी औलाद जेका आहे न उनखे इहा शइ न मिले, माना इहा मुश्किल हुनखे जेका आहे उहा न थिए। उहो सम्झंदो आहे ॿी जेका साम्हूं वारी फील्ड आहे जिथे आउं मोकिलियां पियो उहा शइ हिन खां आसान आहे, भले उहा हुन खां मुश्किल हुजे। त असांजा काफ़ी माण्हू, मां उन्हनि सां कचहरी कई आहे, मां उन्हनि जो रायो इहो हूंदो आहे त यार आउं पंहिंजे पुट खे जेको आहे उहो वकील न कंदुसि या आउं पंहिंजी नियाणीअ खे जेको आहे उहो एक्टर न कंदुसि। रीज़न छा आहे, यार हिन फील्ड में हीअ आहे हीअ आहे हीअ आहे हीअ आहे, पोइ हू उहे शयूं जेके आहिनि ॻणाइणु शुरू कंदा आहिनि। मां सम्झंदो ईअं न आहे, तव्हां जिथे आहियो न, मिसाल असांजे लाइ वकील जे लाइ त इहो सुठो आहे। हाणे असां आहियूं, असां त ज़ीरो खां स्टार्ट कयोसीं, असांजी जेका वकालत आहे न, त माना असांजो न को चाचो न को मामो न को केरु, असां पाण आयासीं, असांजी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे न उहा पहचान थी। हाणे वकालत में ईअं मिसाल आउं आयसि न, मुंहिंजी जेका महिनत आहे, हाणे जेको मुंहिंजो भाउ आहे या मुंहिंजो सौटु आहे या मुंहिंजी जेको पुटु आहे धीउ आहे, उहा ईंदी त उनखे ओतिरी महिनत न करणी पवंदी, छो जो उनखे हिकिड़ी ठहियलु ठुकियल ट्रैक मिलंदो। त असांजा माण्हू छा कंदा आहिनि, उहो ठहियलु ठुकियल ट्रैक खे कट करे हुनखे नए सिरे सां वरी ज़ीरो खां स्टार्ट कराईंदा वरी। त इहे शइ असांजा माण्हू घटि था कनि। ऐं ॿियो छा थींदो आहे, तव्हां वारी ॻाल्हि ते आउं चवां पियो त थोरो जेको आहे उहा महिनत कई, स्ट्रगल कई, हिकु दफ़ो उते फेल्यूअर मिलियो, थोरी वरी कोशिशि कई, उते फेल्यूअर मिलियो, पोइ चवंदा हीअ त कॾहिं ज़िंदगीअ में कामयाबी मिलंदी, न कामयाबी मिले न मिले, पोइ छा आहे, पोइ मिसाल पहिरीं जेको आहे उहो कोशिशि कंदा त 17 ग्रेड जी जॉब मिले, उहा कोन थी मिले, वरी उन में फेल्यूअर थियो, पोइ वरी 16 ते ईंदा, पोइ चवंदा हल ठीकु आहे, पोइ भला 5 जी का जॉब मिली वञे, वरी गवर्नमेंट जॉब त हूंदी, टारगेट्स माना हू पंहिंजा घटाए छॾींदा। सिंधी माण्हूअ जो इहो मसइलो हक़ीक़त में आहे त असां जेको आहे न जल्दी सां उनखे हार खे तस्लीम करे वठंदा आहियूं।
ख़ैर वक़्त जो घड़ियूं नाज़रीन असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, कोशिशि कईसीं त जेतिरो डिस्कशन हुजे सुठे अंदाज़ में तव्हां ताईं पहुचाए सघूं। आख़िर में रशीद शोरो असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हां खां कमेंट्स वठंदासीं सुबुह मेराण में अची करे कीअं लॻो तव्हांखे, ऐं उन खां पोइ तव्हांजो नियापो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ छा हूंदो। जी असांखे तमामु सुठो लॻो, बहितरीन, अलाह जो शुक्र आहे। ऐं तव्हांजी टीम तव्हांजी सुठी, माराण टीवी ऊअं ई हर को ॾिसंदो आहे। ऐं इहो ई आहे पैगाम त पंहिंजे बचनि खे तालीम पारायो ऐं सिंधी क़ौम अलाह करे आबाद हुजे, ख़ुशि हुजे। आमीन। थैंक यू सो मच, तव्हां आयो, तमामु सुठो लॻो। एडवोकेट अहमद नवाज़ असां गॾु मौजूदु रहियो। लास्ट में छा मैसेज हूंदो तमामु व्यूअर्स जे लाइ? मुंहिंजो मैसेज इहो, पहिरीं त तव्हांजो जेको आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो शुक्रियो था अदा कयूं, असांखे जेको आहे उहो मदू कयो। ऐं उन सां गॾु व्यूअर्स जे लाइ इहो मैसेज हूंदो जेका असांखे ॾिसनि पिया, त वधि खां वधि जेको आहे उहो तइलीम ते ध्यानु ॾियो ऐं पंहिंजे औलाद खे जेको आहे उहो इल्मु पढ़ायो, नफ़रतूं ख़तमु कयो, मोहबत पैदा कयो ऐं पंहिंजे पाण खे जेको आहे उहो सुञाणो असीं लतीफ़ जे धरती जा वारिस आहियूं। त असांजो जेको किरदारु आहे उहो बि लतीफ़ियो हुअणु खपे। त मां सम्झां थो जेको आहे उहो मिड़ो मुठ थियो ऐं जुस्तजू जारी रहो। ज़बरदस्त, तमामु सुठो मैसेज तव्हांजो। मां ॿिन्हिनि महिमाननि जी थैंकफुल आहियां, तव्हां आया हो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं डेफिनेटली अव्हांजी मौजूदगीअ में प्रोग्राम सुठे अंदाज़ में असांजे नाज़रीन ताईं पहुतो आहे। नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।